Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. Assalamu alaikum and a very warm welcome. सुजाग सिंध खे सलाम सिंध. नाज़रीन कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेदु आहे ख़ुशि हूंदव ऐं असां सां तव्हांजी मुलाक़ात जो सिलसिलो इंजॉय कंदव. ऐं हिन सिलसिले में सभ खां सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे त जॾहिं मां तव्हां सां मिलंदी आहियां ऐं असांजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे ऐं हुन सां गॾु असांजी सॼी सिंध टीवीअ जी जेका टीम आहे, सलाम सिंध जे सॼी टीम तव्हां सां गॾु मिलंदी आहे. वरी तव्हांजूं कॉल्स ईंदियूं आहिनि त ॾाढो हिकिड़ो सुठो घर वारो माहौल लॻंदो आहे असांखे. ऐं मूंखे इंतज़ारु रहंदो आहे हर ॾींहुं त वरी कॾहिं ॿियो ॾींहुं थिए ऐं वरी तव्हां सां मुलाक़ात कजे ऐं तव्हां सां राब्तो थिए. ऐं हिननि सभिनी मुलाक़ातुनि में हिकिड़ी सभ खां इम्पोर्टेंट ॻाल्हि जेका साॻी ॻाल्हि आहे, कॉमन शइ इहा आहे त कुर्ब आहे, मोहबत आहे. ऐं इहा मोहबत फील कजे थी. इंसानु ज़ाहिर आहे सिर्फ़ु चवंदो आहे त असांखे तव्हांजो अहसासु आहे या असांजे लाइ तव्हांजी इम्पोर्टेंस आहे, अहमियत वधीक आहे, पर उहा अहमियत तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं उहा अहमियत फील थींदी आहे. इंसान जे ॻाल्हियुनि मां, उन जे कम मां इहो ज़ाहिरु थींदो आहे त हा वाक़ई में हिननि माण्हुनि खे असांजी ॻणती आहे. सो असां जॾहिं बि तव्हां सां मुलाक़ात कंदा आहियूं त यकीन कयो मां त दिलि सां तव्हांखे वेलकम कंदी आहियां ऐं हिकिड़ो पंहिंजे ॾींहं जी ख़ुशि शुरूआति कंदी आहियां, तव्हां सां मुलाक़ात कंदी आहियां. ऐं इन ई ख़ूबसूरत मुलाक़ात जो सिलसिलो जेको आहे इहो जारी रहंदो आहे ऐं उन में अञा वधीक पंहिंजाइप जो अहसासु असांखे मिलंदो आहे जॾहिं असांजा महिमान असां सां गॾु शामिलु थींदा आहिनि. महिमाननि सां कंदा आहियूं बहितरीनु गुफ़्तगू ऐं उन कचहरी, उन ॻाल्हि ॿोल मां जेके बि नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं उन्हनि जे कैरियर सां वाबस्ता हूंदियूं आहिनि उहे असांखे ॿुधाईंदा आहिनि, असां सां शेयर कंदा आहिनि. असांजे सेट ते तव्हां नाज़रीन ॾिसंदा हूंदव त गुल ऐं गुलदस्ता इहे माना तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदा हूंदा. सो प्यार ऐं गुल ऐं रंग ऐं इहे जेका हुस्न आहे न, इहो काइनात जो हुस्न आहे ऐं इहो ॾेखारण जो असुलु मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं इन्हनि खे ॾिसी करे अखियूं ठरी पवंदियूं आहिनि, मिज़ाज असांजो सुठो थींदो आहे, त ईअं ई तव्हां सां बि इहो ई थिए त जॾहिं तव्हां स्क्रीन ते असांखे ॾिसो त हिकिड़ो ख़ूबसूरत को मंज़रु तव्हांखे नज़र अचे. छो त इंसानु ज़ाहिर आहे पंहिंजी ज़िंदगीअ जा ॿिया सभु मसइला ॾिसनि था. अॻई ज़िंदगीअ में एतिरियूं परेशानियूं आहिनि त असांजी इहा पूरी कोशिशि हूंदी आहे त जॾहिं असांखे ॾिसो तव्हां ऐं असां सां गॾु जॾहिं तव्हां हुजो त उहे परेशानियूं तव्हां विसारे वञो ऐं कुझु मिंटनि जे लाइ, कुझु टाइम जे लाइ थोरो इंजॉय कयो, इंटरटेन थियो. सो इन में सभ खां वॾो हथु जेको आहे मौसीक़ीअ जो हूंदो आहे ऐं मौसीक़ी हूंदी आहे बादल रईस साहिब जी. अस्सलाम वालेकुम बादल रईस साहिब, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? वालेकुम सलाम. ठीकु ठाक? तबियत ठीकु आहे? बहितरीनु बहितरीनु, अल्लाह जा एहसान. ख़ुशि हुजो तव्हां, ख़ुशि हुजो, बिल्कुलु कुर्ब आहिनि तव्हांजा. ऐं असांजा जॾहिं भाउर भेनरूं कॉल कंदा आहिनि बादल रईस साहिब सां फरमाइश कंदा आहिनि, सो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे. त छो त मां ॾिसंदी आहियां त किथे न किथे बादल रईस साहिब असली टैलेंट जी सुञाणप अञा बि आहे माण्हुनि. जॾहिं को फ़नकार ऐं को जेको आहे सो आर्टिस्ट पंहिंजो को कमु तव्हांजे अॻियां पेश थो करे न ऐं उनजी उनखे पज़ीराई थी मिले त उन में अञा वधीक हिकिड़ी हिमत अची वेंदी आहे. ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे. ऐं मूंखे पंहिंजनि सिंधी जेके बि मुंहिंजा भाइर भेनरूं कॉल कंदा आहिनि, जेके असांखे फीडबैक ॾींदा आहिनि, उहे ॾाढो मज़ेदार हूंदी आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे इन शइ खे ॾिसी करे. असां जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं न सुठे इंसान जी सोच जी ऐं उन सोच खे फॉलो करण जी, त सभ खां अॻु में जेका अची थी वञे इंसान जो रवैयो, त तव्हां बिहेव कीअं था कयो, रवैयो छा था रखो, ॿियो कुझु न कयो. पर जॾहिं तव्हांखे लॻे न त हाणे बहस घणो थी वियो आहे त ख़ामोशी इख़्तियार कयो. छो त इहो मां ॾाढो हिकिड़ी हंधि पढ़ियो ऐं ॾाढी मूंखे सुठी ॻाल्हि लॻी हुई त बहस खटण खां जे चकर में तव्हां रिश्तो न हाराए वियो. इन शइ खे ख़ासि ख़्यालु रखिणो आहे त तव्हां बहस त खटी था सघो, अना जो मसइलो ठाहे बहस कयो ऐं झेड़ा कयो ऐं इन सां छा थींदो त तव्हां बहस खटी वेंदव, तव्हांखे जेको आहे सो दलीलूं मिली वेंदियूं, पर पोइ छा थींदो आहे त उहो रिश्तो जेको आहे उहो कमज़ोर थी वेंदो आहे. सो हिन करे जॾहिं बि तव्हांखे फील थिए त कुझु झेड़ो थिए थो घर में, ॿाहिरि दोस्तनि में, कंहिं वर्क प्लेस ते, पंहिंजी ऑफिस में कलीग्स सां, त तव्हां ॾिसो त बेशक तव्हां सही बि हुजो, पर अगरि तव्हांजी ख़ामोशी ऐं तव्हांजो जेको ठहियो करणु आहे न, जंहिंखे चइबो आहे लेट इट गो, इन आदत सां, इन वजह सां अगरि उहो मामिलो सही थिए थो त इहो करणु ई बहितरु आहे. सो लेट इट गो कयो ऐं इन शइ खे जेको आहे सो अप्रोच इहा ॾाढी सुठी आहे ऐं इन खे एक्सेप्ट कयो ऐं इन खे
प्रैक्टिस में आणियो त जंहिंखे असां सिंधी चवंदा आहियूं त बसि हाणे ठहियो करे हाणे छॾु खणी सो इन्हनि ॻाल्हियुनि खे न माना इहे वाक़ई में ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि असां अगरि इनखे असां प्रैक्टिस कयूं त काफ़ी असांजा कम काफ़ी मामला काफ़ी रिश्ता अञा मज़बूत थी वेंदा ऐं नाज़रीन ये जेको ख़ूबसूरत ॻाल्हियूं जॾहिं असां तव्हांखे कंदा आहियूं त इहे प्रोग्राम जे थ्रू कंदा आहियूं ऐं इन प्रोग्राम खे ताउन हूंदो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आसान महीननि जी किस्तुनि में प्लॉट ऑफर कनि था 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में था ऑफर कनि सो अगरि तव्हांखे प्लॉट वठिणो आहे त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे ज़रूरु कॉन्टेक्ट कंदा ऐं राब्ते जे लाइ हिननि जा कॉन्टेक्ट डिटेल्स स्क्रीन ते तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदा हूंदा त तव्हां उहे बि ॾिसिजो ऐं उन्हनि खे कॉन्टेक्ट कजो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे इन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में जंहिं स्पॉन्सर कयो आहे जेके मूंखे ख़ूबसूरत ड्रेस पातल आहे मुंहिंजूं भेनरूं मूंखे ॾिसंदियूं हूंदियूं त ॾाढो हथ जो बर्थ आहे हैंड एम्ब्रॉयडरी जंहिंखे चइजे थो ऐं मां चाहींदसि त मुंहिंजा जेके कैमरामैन आहिनि न उन्हनि खे थोरो ज़ूम करे ॾेखारनि त कहिड़े क़िस्म जो हिनखे एम्ब्रॉयडरी थियल आहे ज़बरदस्त ऐं हुनर खे प्रोमोट कयो वियो आहे ऐं कलर बि ॾाढा सुठा एलिगेंट यूज़ कया विया आहिनि ऐं ज़बरदस्त क़िस्म जी हिनजी जेका आहे कलरफुल कॉम्बिनेशन बि आहे लाइट कलर्स आहिनि ऐं हुन ते कमु बि ॾाढो सुठो थियल आहे ऐं लॉन जो कपिड़ो आहे बिल्कुलु ज़बरदस्त प्योर लॉन आहे हिननि जी स्टिचिंग बि ॾाढी सुठी आहे सो इहो आहे इंडस हुनर वारनि जी ड्रेस इंडस हुनर वारनि खे तव्हां ज़रूरु हिननि जी वेबसाइट खे ॾिसो विज़िट कयो ऐं हिननि जो आउटलेट बि आहे तव्हां उते बि वञी हिननि जा कपिड़ा ॾिसी था सघो इन सां गॾु गॾु नाज़रीन असांजे प्रोग्राम में जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं ख़ूबसूरतीअ जी हुस्न जी त इन में असांजूं जेके भेनरूं आहिनि न उन्हनि खे सभ खां अॻु में जेका अहम ॻाल्हि लॻंदी आहे त उहे पंहिंजे चहिरे खे ऐं पंहिंजी स्किन जो कीअं ख़्यालु कनि सो स्किन ऐं ब्यूटीअ जे लाइ असांखे स्पॉन्सर कयो आहे अॼु जे प्रोग्राम में रॉक्सी द टच ऑफ ब्यूटी इन्हनि जा प्रोडक्ट्स आहिनि स्किन प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि जा जेका फेस वॉश आहिनि ऐं उन्हनि जी पूरी स्किन पॉलिश जी फेशियल किट आहे उन सां गॾोगॾु वैक्स आहे उन्हनि जी फेस वॉश आहे ज़बरदस्त क़िस्म जा प्रोडक्ट्स आहिनि ऐं तव्हां ज़रूरु इन्हनि खे ट्राए कजो ऐं जेके असांजूं भेनरूं आहिनि हिन गर्मीअ में एक्ने इशूज़ थी था पवनि ज़ाहिरा पघर थींदो आहे दाणा थींदा आहिनि मोहिड़ा थी पवंदा आहिनि चहिरनि ते सो इन करे मोहिड़नि खां निजात हासिलु करण जे लाइ रॉक्सी द टच ऑफ ब्यूटीअ जा प्रोडक्ट्स तव्हां ज़रूरु इस्तेमालु कजो सो नाज़रीन ईअं ख़ूबसूरत प्रोग्राम आहे ऐं हिन जी जेका बाक़ाइदा आहे आगाज़ थींदो ऐं उन आगाज़ थींदो महिमाननि जी शमूलियत थींदी असांजी महिमान ईंदा ऐं महिमाननि सां गॾोगॾु जॾहिं वरी असां कचहरी कंदा आहियूं उन्हनि जे सुठे ॻाल्हियुनि जी ऐं उन्हनि जे सॼे लाइफ एक्सपीरियंसिस जी त असांखे ख़बर पवंदी आहे त कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे सिखण खां मिलनि थियूं सो हिननि महिमाननि खे कंदासीं वेलकम वठूं था नंढड़ी साई खां पोइ वरी तव्हांखे महिमाननि सां कराईंदासीं तारुफ़ कराईंदासीं उन्हनि जो इंट्रोडक्शन कराईंदासीं ऐं वरी प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ थींदो तेसि ताईं साई था वठूं चांहि वांहि असांखे बि मिली वञे ऐं चांहि तां यादि आयो अॼु आहे 21 मई जेको वर्ल्ड टी डे जे हवाले सां सेलिब्रेट कयो वञे थो सो आलमी सतह ते बि अॼु चांहि जो ॾियारो आहे सो हाणे तव्हां बि चांहि पियो असां बि चांहि पियूं अॼु जे ॾींहं ते ख़ासि सुठी चांहि ठाहियो प्यार सां छो त सॼो दुनिया वर्ल्ड इंटरनेशनल टी डे आहे अॼु सो इन हवाले सां इनखे सेलिब्रेट कयूं था सो महिमाननि खे बि असां चांहियूं पीआरींदासीं असां बि पीअंदासीं ऐं तव्हां बि चांहि पीअंदे पीअंदे असांजो प्रोग्राम ॾिसो मिलूं था साई खां पोइ ॾिसंदा रहो सलाम सिंध 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 वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त महिमाननि असांखे जॉइन करे वरितो आहे सलाम सिंध जी बाक़ाइदा शुरूआति थी चुकी आहे प्रोग्राम जी ऐं ज़ाहिरा तव्हां खां जॾहिं असां अॻु में ॻाल्हाईंदा आहियूं ऐं हिकिड़ो इंट्रो थींदो आहे असांजो उन में असांजी कोशिशि हूंदी आहे त हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हियूं थियनि सुठो कॉन्टेंट तव्हां ताईं पहुचायूं ऐं वरी पोइ ब्रेक खां पोइ जॾहिं महिमान अची वेंदा आहिनि महिमाननि सां असां गुफ़्तगू कंदा आहियूं त उन गुफ़्तगूअ जो असुलु मक़सदु हासिलु इहो हूंदो आहे त उन्हनि जी पंहिंजी थोरी जर्नी असांखे ख़बर पवे ऐं उन्हनि जो जेको आहे कहिड़े तरीक़े सां उहो लाइफ स्पेंड था कनि पिया एक्सपीरियंसिस छा अथनि उन्हनि मां काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं असां जेको आहे सिखण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं मूंखे उमेदु आहे त ॾिसंदड़नि खे बि ज़रूरु उत्साह हासिलु थींदो हूंदो इन्हनि ॻाल्हियुनि मां ऐं उन्हनि जी लाइफ जर्नीअ मां ऐं ईअं ई बहितरीनु महिमान जिन अॼु बि असांखे जॉइन कयो आहे हर रोज़ जा उन्हनि जी पंहिंजी फील्ड में पंहिंजो पाण मंझराए वेठा आहिनि ऐं अलॻि अलॻि फील्ड में पंहिंजूं अलॻि अलॻि तरीक़े सां सोसाइटी खे कॉन्ट्रीब्यूट था कनि पिया महिमाननि खे जॾहिं मां तारुफ़ कराईंदी हलां त असां सां गॾु जेके आहिनि बहितरीनु आर्टिस्ट आहिनि
मॉडल आहिनि, एक्टर आहिनि, डायरेक्टर आहिनि, टीवी ते काफ़ी जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ॾिठो हूंदो। अॼुकल्ह ॾाढा फेमस आहिनि, सिंधी मीडिया जो ज़बरदस्त स्टार आहिनि ऐं ओवरऑल सिंधी मीडिया ऐं उर्दू मीडिया में बि काफ़ी जेके आहिनि उहे ख़ूबसूरत कमु था कनि पिया ऐं उन्हनि जो जेको आहे सो अॼु असांखे हथ आया आहिनि। सो असां सोचो अॼु उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में विहारियो ऐं उन्हनि जी लाइफ जर्नी जे हवाले सां कुझु नवनि प्रोजेक्ट्स जे हवाले सां उन्हनि सां कचहरी कंदासीं। इरफान शेख मौजूदु आहिनि असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम इरफान। क्या हाल? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक बिल्कुलु। ऐं ॾाढा बिज़ी आहियो, ख़बर आहे मूंखे, ॾाढा प्रोजेक्ट एट अ टाइम हलनि था पिया ऐं जेको आहे सो ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे हिते जेको आहे सो ॾिसे असां मीर मां मिसकिन कीअं थी विया हाणे इहो असांजे डायरेक्टर साहिब जो सुवालु आहे। सो इन करे ड्रामे जो वाइंड अप थियो, गेटअप चेंज थियो थोरो, इन गेटअप चेंज थियो न ज़बरदस्त। सो इन ते अॻिते हाणे ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं ऐं असांखे जेको ॿी हिकिड़ी महिमान आहे बहितरीन लेडी आहे ऐं अक्सर असां विमेन एम्पावरमेंट्स ते ॻाल्हियूं कंदा आहियूं नाज़रीन त औरतुनि खे पंहिंजो पाण मिञाइणु घुरिजे, अॻिते वधणु घुरिजे ऐं कंहिं बि फील्ड में जेको आहे सो अगरि हुननि जी दिलचस्पी आहे त ज़रूरु अॻिते वधनि ऐं घर खां निकिरनि ऐं कमु कनि ऐं सोसाइटीअ में कॉन्ट्रीब्यूशन ॾियनि। पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे करणु आसानु हूंदो आहे, चवणु आसानु हूंदो आहे, पर उनखे करणु उन ते अमल करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ईअं ई असांखे जंहिं जॉइन कयो आहे सा एजुकेशनिस्ट आहे, CEO आहे इक़बाल अकेडमीअ जी, स्कूल ऑफ ऑर्फन्स जो हिकिड़ो स्कूल आहे, हिकिड़ो ऑर्गेनाइज़ेशन आहे, इदारो आहे, उनजी CEO आहिनि ऐं हिकिड़े ॻोठ सां हिननि जो तालुक़ु आहे। हुन ॻोठ में रही करे हुन ॻोठ जी पहिरीं औरत जेका निकिरी करे ऐं पंहिंजो पाण सर्व थी करे, सोशली ख़िदमत थी करे, तालीम खे आम थी करे ऐं जेको आहे सो इहो ॾुखियो कमु आहे ऐं बहादुरीअ जो कमु बि आहे। सो इहे सभु कम कीअं थी करे पई उन्हनि खां पुछंदासीं। वेलकम था कयूं ज़ारा इमरान खे। अस्सलाम वालेकुम ज़ारा, वेलकम करते हैं आपको। कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक ठाक, आप कैसी हैं? मैं बिल्कुल ठीक ठाक और बहुत जो है ना बड़ी मुश्किल और जो सबसे मुश्किल काम है ना वो आपने सिलेक्ट किए हुए कि मैंने ज़िंदगी में ये काम करना है और मुझे बड़ी खुशी होती है ऐसी में जब बेबाक और निडर औरतों को मैं देखती हूँ और उनसे जब बात करने का मुझे मौका मिलता है तो बहुत अच्छा लगता है। और ख़ैर बहरहाल गुफ्तगू जो आगाज़ कयूं था, प्रोग्राम के बाक़ायदा शुरू कयूं था ऐं जेको आहे सो इरफान शेख जी तरफ़ सां वञूं। इरफान शेख, कहिड़ा हाल आहिनि ऐं प्रोग्राम्स जे हवाले सां जॾहिं तव्हां ॿुधाईंदा आहियो ऐं कमु था कयो पिया, ज़ाहिर आहे ॾिसंदड़नि खे त तव्हां उन्हनि खे रोज़ उहे तव्हांखे ॾिसंदा हूंदा, कॾहिं कंहिं गेटअप में कॾहिं कंहिं गेटअप में। सो कीअं थो हले पियो अॼुकल्ह, केतिरा टोटल प्रोजेक्ट्स आहिनि जिन ते कमु कयो था पिया? वॾी महिरबानी, सभ खां पहिरीं तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त पियो हले। कुर्बत आहे, कुर्बत। तव्हां जहिड़नि माण्हुनि खे ॾिसी करे असां बि पोइ सोचियोसीं त भला असां बि थोरो घणो कमु कयूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तमामु बहितरीन प्रोजेक्ट्स हिकिड़ो त हाणे माशाल्लाह हले थो पियो तकरार, जेको सोप सीरियल आहे ऐं उन खां पोइ वरी न्यू प्रोजेक्ट आहे हिकिड़ो, इंशाल्लाह सुभाणे उनजे रवानगी आहे जंहिंजे लाइ मां ही गेटअप बि चेंज कयो आहे। छो तव्हां पहिरीं मुंहिंजो गेटअप ॾिठो हुयो, गेटअप थोरो चेंज हुयो, सो वरी हाणे ॿिए प्रोजेक्ट लाइ। अच्छा, एक्टिंग जो छा नंढे हूंदे खां शौक़ु हुयो त एक्टर ई थियणो आहे, वॾो थी मॉडलिंग करणी आहे? हा, शौक़ु त बसि आफ्टर यूनिवर्सिटी ओचितो थी वियो। आफ्टर यूनिवर्सिटी। अच्छा, यूनिवर्सिटी खां पोइ बसि फील कयो त हाणे इन फील्ड में वञिणो आहे ऐं करिणो आहे। ज़बरदस्त, सुठो ॻाल्हि आहे। छो त कुझु दोस्त जेके हूंदा आहिनि जिन सां गैदरिंग उहे चवंदा यार तुंहिंजो लुक सुठो आहे, यार तूं ट्राई कर, तूं करे सघी थो यार, एप्रिशिएट कंदा आहिनि। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असल में असां जंहिं सर्कल सां था रहूं न, जेके असां पाण चवंदा आहियूं संगत, उहा संगत जॾहिं अहिड़ी हूंदी आहे न मोटिवेशनल, त पोइ इंसान जे अंदरि वरी काफ़ी नवां ख़्याल ईंदा आहिनि, आइडिया ॾींदा आहिनि त यार भला हाणे चवनि था त ट्राई करे था ॾिसो। ईअं ई मूंसां बि ईअं ई थियो। मां बेसिकली आर्टिस्ट आहियां, पर मूंखे बि मुंहिंजी संगत चवंदी हुई त यार तूं टीवीअ ते एॾो सुठो ॻाल्हाए थी वञी, होस्टिंग तुंहिंजी ॾाढी सुठी थी वेंदी। सो इन करे ई मां बि इहो ट्राई कयो ऐं हाणे माशाल्लाह कमु हले थो पियो। सो इहो ॾाढो ज़रूरी आहे। न ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जेके असांजा दोस्त आहिनि जेके 24 कलाकनि मां 8 या 10 कलाक असां सां गॾु हूंदा आहिनि, त उहे असांखे चङी तरह सुञाणनि था न, उहे असांजे टैलेंट खे, असां में अंदरि में केतिरी कैपेबिलिटी आहे, असां छा करे सघूं था, उहो चङी तरह सम्झनि था। पोइ उहो असांखे एप्रिशिएट कंदा, यार तूं करे सघीं थो, तूं इन लाइक आहीं या तूं एबल आहीं, करे सघीं थो। पोइ दिलि वॾी थी वेंदी आहे, पोइ इंसान ट्राई भी कंदो आहे। ज़बरदस्त, बेहतरीन, ॾाढी सुठी इहा ॻाल्हि आहे। ऐं ज़ारा जी तरफ़ था हलूं। ज़ारा, आप बताएं कि जो है आप बीइंग एजुकेशनिस्ट, आपका एक अपना काम है, आप सर्व करती हैं और बच्चियों को पढ़ाती हैं। मैं चाहूँगी आप थोड़ा इस हवाले से अपने बारे में बताएं, देखने वालों को पता चले, हमारी ऑडियंस को, कि किस गांव से आपका बेसिकली ताल्लुक़ है और वहाँ पर आप कितने अरसे से बीइंग एन एजुकेशनिस्ट काम कर रही हैं? अच्छा जी, मेरा इंट्रोडक्शन बहुत छोटा सा है। वो ये है कि एक यूनिवर्सिटी में लेक्चरर हूँ मैं
और इसके अलावा इकबाल एकेडमी मेरा स्कूल है, स्कूल फॉर ऑर्फन है। और इकबाल एक्चुअली मेरे वालिद का नाम है, उनकी डेथ हुई है अभी कुछ सालों पहले। वो टीचर थे, तो उन्होंने अपनी पूरी लाइफ जो है ना वो टीचिंग में सर्व किया है। तो और आपको ये फील हुआ कि अब मुझे इसको आगे बढ़ाना है। Exactly, हाँ। देखिए ये असांजूं न्याणियूं आहिनि, इंसान मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे अहिड़े न्याणियुनि खे ॾिसी करे। अक्सर माण्हू चाहींदा आहिनि त असांखे पुट जी औलाद थिए ऐं मतिलबु धीअरूं बि ॼणींदा आहिनि, पर पोइ बि चवंदा आहिनि त पुटु आयो सहारो आहे, पुटु हुजणु लाज़मी आहे। पर अल्टीमेटली मां अक्सर इहो ॾिठो आहे त जेको मुश्किल वक़्त में बि हिकु सहारो आहे त उहा धीउ आहे। पंहिंजो घर बार छॾे अचे करे अगरि बीमारी आहे उनजे माउ पीउ खे, उन्हनि खे रधे पके जी मानीअ जी ज़रूरत आहे, त ख़ासि उनखे केयर जी ज़रूरत आहे, त धीअरूं ई ईंदियूं आहिनि। ऐं उनखां पोइ वरी अहिड़ियूं धीअरूं बि आहिनि जेके तव्हांखे ॾिसो साम्हूं हिकिड़ी एग्ज़ाम्पल आहे, मिसाल आहे त कीअं हुन सोचियो त हाणे जॾहिं त मुंहिंजे पीउ जी सॼी ज़िंदगी हिन शोबे में वई आहे त हिकिड़ो इदारो हुजणु घुरिजे, उन्हनि उनजे नाले सां कयो। त माना इहो सिर्फ़ु हिकिड़ो टैबू आहे त पुट हुजनि त कमु हलंदो, अदरवाइज़ जेको मां चवां थी जॾहिं धीअरूं पंहिंजनि माउ पीउ खे जेको फ़ख़्रु महसूसु कराइनि थियूं अॼु जी तारीख़ में, ऐं जेका उन्हनि जी सुञाणप बणिजनि थियूं ऐं सोसाइटीअ में उनजो नालो अॻिते वठी थियूं हलनि, खणी थियूं हलनि, त इहा हिकिड़ी मां चवंदमि एप्रिशिएटेबल ॻाल्हि आहे ऐं हिनजी का मिसाल ई न आहे। सो मुझे बड़ी खुशी हुई आप ये जान के। फर्स्ट ऑफ ऑल बाबा के नाम पे स्कूल स्टार्ट किया था 4 साल पहले, चौथा साल इकबाल एकेडमी का। उनकी डेथ हुई थी 2018 में। तो 19 में मैं कराची छोड़ के एक गोट चली गई थी क्योंकि रिसर्च की बहुत ज़्यादा। तो पता चला कि एक मुराद कलमती गोट, रईस गोट के नाम से गोट है, जहाँ पर स्कूल्स नहीं हैं। तकरीबन 550 के करीब बच्चे आउट ऑफ स्कूल हैं। अच्छा। या कुछ गवर्नमेंट स्कूल हैं। ये केवाड़ी टाउन पड़ता है, मतलब हब स्टार्ट होता है, बलूचिस्तान का स्टार्टअप है ऑलमोस्ट और सिंध का एंड है। ठीक है। तो फिर वहाँ क्योंकि वो जहनी सुकून और दिली सुकून बहुत ज़रूरी है। स्कूल्स और वो भी नहीं जी, गवर्नमेंट स्कूल्स 1-2 थे वहाँ पर, लेकिन वहाँ पर थोड़ा सा कुछ इशू था, बच्चे नहीं जा पा रहे थे या ताले लगे हुए होते थे या इस तरह के मामला। तालीम का इशू है उधर बहुत ज़्यादा। और आपने जो है वहाँ पे एक पहला कदम आपने उठाया। जी, पहला कदम हमने उठाया और अल्लाह ने उठवाया बाबा के तवस्सुल से। क्योंकि बाबा टीचर रहे, उनकी डेथ के बाद मुझे ये रियलाइज़ हुआ कि हम तो अपने वालिद के नाम के साथ तो नाम भी नहीं कंटिन्यू रख सकते अपना, कि शादी हो गई नाम चेंज हो गया। तो कुछ ऐसा हो जो उनके नाम से मुझे लोग पहचाने कि भाई ये असल बात तो ये है ना, वो नाम में क्या रखा है, आगे पीछे तो किसी का नाम रखा हो। बिल्कुल। तो ये हो जाता है कि अक्सर कहते हैं ना कि बेटियां तो भाई पराई हो गई, अब माँ बाप से कनेक्शन ख़त्म सारा। तो मैं सोचती हूँ कि ये तो रूहानी कनेक्शन होता है, चाहे आप इस दुनिया में हो या उस दुनिया में हो, आपका ताल्लुक तो माँ बाप से रहता ही रहता है। तो बाबा की लास्ट डिज़ायर थी उनकी डेथ से पहले के, क्योंकि उनके अपने स्कूल थे इकबाल एकेडमी के नाम से जब हम छोटे थे। ठीक है। तो फिर जब मैं बड़ी हुई तो फिर लाइक मैं किसी और स्कूल में प्रिंसिपल वगैरह थी, तो उनकी बड़ी एक ख्वाहिश थी कि मेरा स्कूल होता, इकबाल एकेडमी होता। तो फिर उन्हीं के नाम से उनकी डेथ के बाद मैंने कराची छोड़ा, फिर मैं गोट गई, शहर से एक गांव गई। लोग गांव से शहर आते हैं, आप शहर से गांव चली गई हैं। जी, क्योंकि स्कूल स्टार्ट किया था वहाँ पर। यहाँ पर अपना घर था वो मैंने सेल किया, फिर वहाँ ज़मीन परचेज़ की, फिर वहाँ स्कूल बनवाया। तो रहने के लिए कोई जगह नहीं थी, तो फिर स्कूल के ऊपर ही रिहाइश है अभी मेरी, 2 रूम वहाँ पर है। तो मैं उसी गोट में रहती हूँ और अल्हम्दुलिल्लाह बहुत दिली सुकून है। क्योंकि कहते हैं ना, आपके पास लग्जरी लाइफ हो, आपके पास सब कुछ हो, लेकिन पीस ऑफ हार्ट और पीस ऑफ माइंड नहीं हो, तो आपको सुकून कहीं किसी तरह से नहीं आ सकता। इन चीज़ों से, लग्जरी तो मुझे वहाँ की खुशबू से मोहब्बत है। वहाँ जब बच्चे मुस्कुराते हैं तो मुझे बहुत इनर सेटिस्फेक्शन होती है। हमारे पास इस वक्त 48 के करीब बच्चे जो हैं वो जो है ऐसे हैं कि जो चाइल्ड लेबर का शिकार थे, और जो स्कूल आउट ऑफ स्कूल थे हमने उनको लिया है, ऑर्फन हैं। और स्कूल हमारा जो है वो प्राइवेट स्कूल ही है, लेकिन जो साहिब इस्तेदात हैं, लाइक कि जो 500, 600, 400 फ़ीस दे के बच्चों को पढ़ाना चाह रहे हैं, इतनी भी, क्योंकि बिल्कुल फ्री करने का मकसद है कि आप लोगों को मोहताज कर रहे हैं आगे के लिए। तो कुछ बच्चे इतनी फीस पे करते हैं और जितना कर सकते हैं उतना अपनी मर्जी से करते हैं। और दूसरा ये कि जो ऑर्फन बच्चे हमारे, उनका ओवरऑल जो भी खर्चा होता है मंथली, और जो है जो बच्चे आउट ऑफ स्कूल हैं और जो चाइल्ड लेबर का शिकार थे, कुछ बच्चे हम लेकर आए थे स्कूल के, पढ़ना है आप लोगों ने, क्योंकि यतीमी ना वो बहुत बुरी चीज़ है। तो ऐसा हो जाता है कि
आपकी तो बैकबोन यतीमी टूट और गई। मोहताजी। मोहताज ये तो हम नहीं अल्लाह चाहते पाक कि से हमारे बना। यतीम बच्चे मोहताज रहें बेसिकली। तो फिर हमने उन बच्चों पे वर्किंग स्टार्ट की। फिर ज़िंदगी का मकसद बेसिकली ऐसा नहीं होता कि आपकी ज़िंदगी में कोई आए तो वो आपको रियलाइज़ करवाए। बाज़ औक़ात आपकी ज़िंदगी से लोग जाते जाते आपको एक एम समझा जाते हैं कि इसलिए पैदा हुए थे और ये काम आपने करना है। अरे वाह, क्या बात है। तो बहुत बस अच्छी फिर बात इकबाल की अकेडमी स्टार्ट आप। किया बहुत है। अच्छी बात की आपने। नाज़रीन, वाकई में यार वॾी गहराई आहे हिन ॻाल्हि में। त इंसान इन मौक़े जी तलाश में हूंदो आहे त केरु अचे, मूंखे को मौक़ो ॾे, का अपॉर्चुनिटी ॾे, का जॉब ॾे त मां पोइ कमु कयां, को माना टाइम मिले, मूंखे को मौक़ो मिले त मां कमु कयां। पर काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, अहिड़ा हादसा हूंदा आहिनि जेके तव्हांखे काफ़ी बहादुर ठाहे वेंदा आहिनि ऐं वेंदे वेंदे तव्हांखे घणो कुझु सेखारे वेंदा आहिनि। ऐं ज़ाहिर आहे इहे सभु ज़िंदगीअ जो सिलसिलो आहे। हिन में इंसान खे कुझु हासिलु कंदो आहे, केरु कुझु खोई वेहंदो आहे, विञाए वेहंदो आहे, उन शइ खे पोइ वरी अॻिते हली पंहिंजे पाण ते कमु कंदो आहे, पर्सनल ग्रोथ ते कमु कंदो आहे। इन्हनि सभिनी शयुनि जो इम्पैक्ट पॉज़िटिव हुजणु घुरिजे। इहा तमामु घणी ज़रूरी ॻाल्हि आहे। मायूसी में हलियो वञणु, नेगेटिव सोचणु, इहो ग़लति आहे। बहरहाल हिन ते अॻिते ॻाल्हाइबो, ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं पियूं हलनि पियूं। पर बादल राय साहिब जो हिकिड़ो गीत ॿुधूं था हींअर। ऐं इरफान ज़बरदस्त क़िस्म जी शाइरी हूंदी आहे हिननि जी चूंड ऐं कंपोज़िशन जी त तव्हांखे ख़बर ई आहे। असांजो त सिंध टीवीअ जे घर जे भाती आहिनि बादल राय साहिब। सो जी बादल राय। वेढ़ियल तुंहिंजा वार खुली पिया, वेढ़ियल तुंहिंजा वार खुली पिया, अंधायूं अंधकार खुली पिया, मुंहिंजो सोचो तुंहिंजी सूंह ते मुंहिंजे अॻियां संसार खुली पिया, हू प्यार कंदो आहे हुन सां, पाड़े वारा ॿार खुली पिया। वाइदो आहे, वाइदो आहे, वाइदो आहे, ओ पाण न धार कॾहिं थींदासीं न, धार कॾहिं थींदासीं। वाइदो आहे, वाइदो आहे, वाइदो आहे, ओ पाण न धार कॾहिं थींदासीं न, धार कॾहिं थींदासीं। वाइदो आहे, वाइदो आहे। हुन बाहूं खोले भाकुर में, 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 भरियो आहे, भरियो आहे, भरियो आहे, ओ पाण न धार कॾहिं थींदासीं न, धार कॾहिं थींदासीं। वाइदो आहे, वाइदो आहे। चांदोकीअ जे घर में
किए जे घर में वेही चांडो किए जे भर में वेही चांडो किए जे भर में वेही खिलियो आहे खिलियो आहे खिलियो आहे ओ पाण ना धार कॾहिं थींदासीं ना धार कॾहिं थींदासीं वाइदो आहे वाइदो आहे वाइदो आहे ओ पाण ना धार कॾहिं थींदासीं ना धार कॾहिं थींदासीं वाइदो आहे वाइदो आहे जोगीअ खे सभु चवंदा आहिनि 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 चरियो आहे चरियो आहे चरियो आहे ओ पाण ना धार कॾहिं थींदासीं ना धार कॾहिं थींदासीं वाइदो आहे वाइदो आहे वाइदो आहे ओ पाण ना धार कॾहिं थींदासीं ना धार कॾहिं थींदासीं वाइदो आहे वाइदो आहे वाह 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 वादो आहे बिल्कुलु धार कॾहिं न थींदासीं ज़बरदस्त शाइरी आहे बहितरीनु कंपोज़िशन ऐं मज़ो अची वियो नाज़रीन हिकिड़ो समातारी थी चुको आहे ऐं वक़्तु थियो आहे साईअ जो साई था वठूं साई खां पोइ हाज़िर थियूं था ऐं वधीक कयूं था कचहरी महिमाननि सां ॾिसंदा रहो सलाम सिंध Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम में हाज़िर आहियूं ब्रेक खां पोइ ऐं ज़बरदस्त क़िस्म जी ॻाल्हि ॿोल हली रही आहे बहितरीनु महिमाननि सां गॾु इरफान शेख मौजूदु आहे असां सां गॾु इरफान तव्हां ॿुधायो त जेके बि कैरेक्टर्स तव्हां कंदा आहियो न त मां ॿुधो आयो अक्सर त जेके एक्टर्स आहिनि उन्हनि खे जॾहिं कैरेक्टर्स जो मिलंदो आहे त उनखे थोरो होमवर्क करे कंदा आहिनि ॾाढी त हिन जो छा हुजे अगरि कंहिं ख़ासि बहिराड़ीअ जे कंहिं इलाइक़े जो को कैरेक्टर मिले थो त उते वञी थोरो ऑब्ज़र्व कंदा आहिनि त हितां जे माण्हुनि जो ॻाल्हाइण जो अंदाज़ छा आहे ॿोलीअ जो जेको थोरो घणो फ़र्क़ु हूंदो आहे असांजे इलाइक़नि जी ॿोलियुनि में सो छा मतिलबु ईअं कॾहिं थियो त को अहिड़ो ॾुखियो को कैरेक्टर मिलियो हुजे ऐं माना तव्हांखे ख़बर न हुजे त हिन इलाइक़े में त मां कॾहिं वियो न आहियां ऐं उते वञी तव्हां ॾिठो हुजे ऐं पोइ कैरेक्टर कयो हुजे हा बिल्कुलु अहिड़ो हिकिड़ो कैरेक्टर कयो उहो थरी लैंग्वेज न आहे थर जा जेके माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि कॾहिं कयो हुआ तक़रीबन साल थी विया अच्छा अच्छा सो उहो प्रोजेक्ट जेको मूंखे थोरो ॾुखियो लॻो उनजी लैंग्वेज जेकी आहे न उहा त ॾाढी ॾुखी हुई थरी ॾुखी हूंदी आहे वैसे हा पोइ उते असां फस्ट जेको सीन कयोसीं त मूंखे थोरो मसइलो पियो थिए मां चयो यार ही लफ़्ज़ ई मूंखे नथा दिमाग़ में या ज़बान ते नथा सेट था अचनि पोइ उते आहे जेके लोकल माण्हू आहे डायरेक्टर उन्हनि घुरायो उन्हनि सां असां कचहरी कई पोइ लफ़्ज़ वेही क्लियरिफिकेशन कराई त ही लफ़्ज़ हीअं हीअ लफ़्ज़ हीअं अच्छा अच्छा थोरी प्रैक्टिस कई पोइ ज़बान ते आया उहे लफ़्ज़ ठीकु ठीकु मतिलबु केॾी नॉलेज आहे केॾी इंफॉर्मेशन वधे थी इन कम में बि ऐं सभ खां वॾो मशहूरु जेको तव्हांजो थियो आहे मीर कैरेक्टर थियो आहे सो भला इहो कीअं मिलियो मीर ताईं पहुचंदे पहुचंदे जेको आहे सो कीअं इहो सफ़र रहियो तव्हांजो इहो सफ़र ॾाढो डिघो हुयो ऐं स्ट्रगल लाइफ जो जेको काफ़ी कयोसीं पोइ उन खां पोइ अलाह सां इज़त ॾिनी ऐं जॾहिं हीउ प्रोजेक्ट मिलियो हुयो हैदर भाई मूंखे चयो हुयो ऐं ज़फ़र भाई बि मूंखे चयो कि बेटा इस करेक्टर में तू निकिलेगा ये करेक्टर अच्छा है तू कर मुंहिंजो आहे बराड़ी जो आहे हाणे उहो गेटअप करिणो आहे गेटअप एक्सपर्ट वरी ज़फ़र भाई आहे अच्छा उहो मूंखे ॿुधाईंदो आहे गाइड बि कंदो आहे सीनियर आहे ऐं वॾे भाइरनि वांगुरु बि आहे सो मूंखे ॿुधाईंदो आहे त हिन खे हीअं रख हिन खे हीअं रख सफ़ा हीअं थी वञ उन हिसाब सां मां वरी थोरो
अच्छा घटि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खे कम सां इश्क़ु हूंदो आहे जी हा। ऐं ज़फ़र में इहा ॻाल्हि मां बि ॾिठी आहे असांजे प्रोग्राम जो डायरेक्टर बि आहे ऐं मुंहिंजी बि ज़ाहिर आहे हाणे छो त कमु कयूं था त ख़बर पवे थी त उन इलाइक़े में उन कैरेक्टर में बिल्कुलु जीअं न पंहिंजो पाण सॼो 100% ॾियणु इहो घटि माण्हुनि में हूंदी आहे इहा बिल्कुलु क्वालिटी। हिकिड़ो असांजो सीरियल हुयो पाणी ऐं पाणी मंझि पसा हा हा ज़फ़र भाई उनमें मछेरा जेके हूंदा न मुहाणा हा उहो हुयो जंहिंखे आर्मी झले थी वञे इंडियन उनमें कैद थी थो वञे उनमें कैरेक्टर उन्हनि कयो सफ़ा मां हैरान थियुमि छा थो करे वरी जब रिकॉर्डिंग शुरू थींदी न उहो पंहिंजे पाण खे ज़मीन ते ई कल्टियूं पाईंदो हुयो पंहिंजे पाण खे मेरो कंदो हुयो मिटी खणी मुंहं ते हणंदो हुयो वारनि खे ईअं करे मां चयो छा थो करे जी बसि कैदी माण्हू कहिड़ा हूंदा आहिनि पोइ मां ॾिठो त यार वाकई उहो लॻे पियो सही माना इहो जो वाकई में आहे कुझु माण्हुनि में न इहो बिल्ट इन आहे त उहो कम सां हिकिड़ो घणो इश्क़ था कनि पिया। अच्छा तव्हां भला जॾहिं ज़ाहिर टीवीअ में आया हो ऐं मॉडलिंग कई तव्हां चयो यूनिवर्सिटीअ जे दौर खां ई तव्हांखे दोस्तनि त ज़ाहिर आहे साराहियो ऐं एप्रिशिएट कयो हूंदो कुझु अहिड़ा कैरेक्टर्स हूंदा कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जेके वाकई में तव्हांजी इंस्पिरेशन हूंदा हिन जहिड़ो कमु करो तव्हां कंहिंखे था घणो ॾिसंदा आहियो पसंदि कंदा आहियो हाणे बीइंग एन एक्टर? हा असांजी सिंधी मीडिया जो हा हा कोई बि सिंधी हुजे उर्दू मीडिया हुजे पाकिस्तान जो को अदाकार हुजे मां ड्रामा ॾिसंदुमि साईं शफ़ी मोहम्मद शाह घणो ॾिसंदो हुयुमि वॾो लेजेंडरी आहे उन्हनि जी एक्टिंग जेको आहे सो वॾी इंस्पायर कंदी हुई मूंखे ऐं उन्हनि जो लफ़्ज़ उन्हनि जो ॻाल्हाइण जो अंदाज़ हर शइ सही औसम हुई बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा उहो जेके शफ़ी मोहम्मद साहब गुलाब चांडियो उन दौर जा जेके हुया न उन्हनि जो कमु वाकई में अगरि ॾिठो वञे थो त अॼु बि उहो माण्हू खे सम्झ में अचे थो रियल थो लॻे पियो। मां अॼु बि उन्हनि जा क्लिप कढी करे अलाह साईं उन्हनि खे जन्नत में जॻह ॾे काफ़ी टाइम थी वियो पर अॼु बि मां उन्हनि जा क्लिप कढी करे उन्हनि खां सिखंदा आहियो ज़बरदस्त इहा सिखण वारी अप्रोच जेका आहे न इहा ॾाढी सुठी आहे ऐं अगरि इहो आहे त पोइ यकीनन तव्हांखे अॻिते अञा बि सुठो कमु मिलंदो ऐं इहो जेको आहे सो कंटिन्यू तव्हांजो रहंदो। ऐं ॿियो ओवरऑल छा पर तामिली फिल्मूं तव्हांखे घणियूं वणंदियूं आहिनि? इहो ज़फ़र भाई हा इहो मूंखे ज़फ़र चयो आहे त इहो पुछे न एक्चुअली तामिली फिल्मूं वणंदियूं त आहिनि ज़ाहिर आहे उन्हनि जो कमु हिकिड़ो लेवल जो आहे हाणे त उहो वर्ल्ड वाइड हिकिड़ो उन्हनि जो पंहिंजो सिनेमा आहे हाणे हू हिकु छाहे उहो प्रोवेंशनल हिकिड़ो लैंग्वेज जो हिकिड़ो पंहिंजो सिस्टम हो हुननि जो हाणे उहो इंटरनेशनल लेवल जो थी वियो आहे उन्हनि पंहिंजी लैंग्वेज खे पंहिंजी ज़बान खे पंहिंजी सकाफ़त खे दुनिया ते हावी करे छॾियो आहे। बिल्कुलु ईअं ई असां छो नथा करे सघूं? बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सिखण जी ॻाल्हि आहे त इहो असां उन्हनि मां सिखी सघूं था सुठी शइ आहे। हाणे ज़ारा जी तरफ था अचूं ज़ारा आप बहुत जैसे अपने पूरी जर्नी हमें बता रही थी तो जैसे एक बात हमने की कि भाई लोग कहते हैं कि बेटा हो तो वो अपना आगे काम बढ़ाएगा अपना नाम करेगा और बेटियां तो पराया धन होती है घर चली जाएंगी ये करती हैं वो करती हैं। तो आप बताएं कि आपने जब एक इंस्टीट्यूट खोला और इस चीज़ को गलत साबित किया और आपने खुद अपने वालिद साहब का नाम आप आगे लेकर आई हैं तो बाकियों का रवैया कैसा रहा आपकी फैमिली में? आपके हस्बैंड आपके इन-लॉज आई एम श्योर दे मस्ट हैव बीन प्राउड ऑफ यू। या दे डू। होता ये है कि जब आप जैसे कि स्टार्टिंग में सर बात कर रहे थे कि आपको मोटिवेशनल करने वाले लोग हों तो मेरी ज़िंदगी का मेरी एक थॉट है कि अगर आपके साथ 20 लोग खड़े हुए हैं आपके साथ हैं लेकिन उसमें से जो है 18 आपको डीमोटिवेट करें और 2 आपको मोटिवेट करें तो आप उन 18 को छोड़ दें और उन 2 के साथ चले जाएं और वो दो 18 पे भारी होते हैं और वो फिर आपको इतना सपोर्ट करते हैं कि आपको कहीं एक राइट स्टेज पे पहुंचा के और फिर वो जो 18 होते हैं ना फिर वो कहते हैं हाँ हमें यकीन था ये कर लेगा लेकिन हम बोलते नहीं थे। तो इसी तरह की एक मेरे साथ भी रही है क्योंकि देखिए आउट ऑफ एरिया जाना कराची छोड़ के एक शहर छोड़ के देहात जाना फिर अपने साथ अपनी फैमिली को भी सरवाइव करवाना तो फैमिलीज़ का काफ़ी सपोर्ट रहा है ऐसा नहीं है। एक होता है ना कि मेंटल और इमोशनल सपोर्ट तो इस तरह का तो रहा है लेकिन जो है बहुत सारी चीज़ों में रिस्की था क्योंकि लाइट नहीं थी वहाँ काफ़ी टाइम फैसिलिटीज़ नहीं थी गाँव है वो भी। हाँ उसके बाद फिर लाइट भी तकरीबन 8-9 महीने हम बिना लाइट के रहे वहाँ पर जी। तो फिर पानी अब जाके पानी का भी अल्लाह का शुक्र है आ रहा है। अब इस तरह से इलेक्ट्रिसिटी का है या सोलर सिस्टम का हाँ जब हम वहाँ मूव
किया था हमने 2019-20 में, तो इलेक्ट्रिसिटी के तो पोल भी नहीं लगे हुए थे। अच्छा, हाँ, उस शाम के इलाके में ही बाद नहीं थे या सिर्फ आपको उस गोठ में नहीं थे, आगे की साइड पे थे, मतलब अंदर जो गोठ पड़ते हैं वहाँ नहीं थे। अच्छा। तो वो पूरा जो एक देहाती इन्वायरमेंट होता है ना कि शाम के बाद अंधेरा और वहाँ मेरा कोई रिलेटिव। और ये आप शहर से गांव गई थी, मतलब शहर में रहने वाली लड़की गई है और वहाँ वो इस तरीके की जिंदगी गुजार रही है जो उसने बाय चॉइस चूज की है। ये बड़े ये मेरी हिम्मत वाली बात है। वही मैं कह रही हूँ कि इंसान पे जिम्मेदारी आ जाती है, जबरदस्ती कहते हैं कि अब जाना पड़ गया है, क्या करें, लेकिन आपने तो खुद चूज किया है इस चीज़ को। बहुत सारी इस पे बात करेंगे, कॉलर को शामिल करते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे? ठीक ठाक आहे। मुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मेरा वली मरी ताल को नारे खादी खुश आहे ॿिया ख़ैर? ठीक ठाक, बिल्कुलु। ॿुधायो तव्हां कीअं आहियो? प्रोग्राम ॾिसो पिया? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अदो इरफान शेख आयो आहे टेलीविजन ते, इनजे करे मुंहिंजो अदा सां जेको आहे थोरो असां मुतासिर आहियूं। तमामु अदा जी असांखे अदाकारी पसंदि आहे, इन करे मुंहिंजो अदा सां थोरो रब्तो वाह 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 वाह। इरफान जा परस्तार अची विया आहिनि ऐं कुझु ॻाल्हाइणु चाहींदव? इरफान सां कुझु पुछणु चाहींदव? बिल्कुलु बिल्कुलु जी ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम भाउ, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह जा। तव्हां ख़ुशि आहियो बाबा? ॿियो ख़ैर आहे? अल्लाह पाक जा वॾा एहसान आहिनि, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ॿियो ख़ैर आहे भाउ? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। पुछणु छा चाहींदव? को सवाल करणु चाहींदव? प्रोग्राम जो अची वियो अॼु असां काल्ह कयूं, अदो अची वियो टेलीविजन ते, रब्तो कयूं। जी जी, महिरबानी ॾाढो महिरबानी। सुठो। को सवाल करणु चाहींदव इरफान खां? कुझु पुछणु चाहींदव त पुछोसि। असां अॼु कुझु बि कोन अॼु खां पुछणु चाहियूं, बसि असांखे अधे जा मुतासिर आहियूं, असांखे परस्तार आहियूं, असांखे प्रोग्राम ते इहो ड्रामा असां कीअं मञूं? असां इहो कीअं मञूं त तव्हां असां इहो कीअं मञूं त तव्हां हिन जा परस्तार आहियो? को भला के ॿ शेर, ॿ ॿोल, को झूंगारे त ॿुधायो न, को गानो त डेडिकेट कयो इरफान खे। वाह वाह। अॼु जो आवाज़ सेट कोन्हे भेण, जेका मूंखे थोरो बस ॾिसो हाणे हिते बहाना, बस ये हाल आहिनि असांजे परस्तारनि जा। मीर जो ॿियो नालो जेको ठहंदो आहे न त मीर जे मोचड़े में कमु। हलो ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। महिरबानी तव्हां कॉल कई, प्रोग्राम ॾिसंदा रहो। थैंक यू सो मच। अच्छा, ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं ईअं माण्हू परस्तारनि सां मुलाक़ात कंदो आहे, लॻंदो आहे थोरो घणो कमु जेको कयूं था असां सही थो हले पियो। ज़बरदस्त। मीर जे कैरेक्टर खां पोइ जिते असां इंटीरियर सिंधिया जेके शहर आहिनि वेंदा आहियूं त माण्हू उन खां पोइ वधीक सुञाणप मिले थी। अच्छा, हिकिड़ो कहिड़ो माण्हू इंसान किरदारु करे वेंदो आहे जेका अॻु में ख़बर न हूंदी आहे, पर पोइ उहा इंसान जी पहचान सुञाणप थी पवंदी आहे। ऐं जॾहिं उहो तव्हांखे किरदारु मिली थो वञे न त पोइ मूंखे लॻे थो असल जर्नी तव्हांजी हाणे उतां खां शुरू थी। उन खां अॻु में त स्ट्रगल हूंदो आहे न, ईअं हूंदो आहे। इन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। ज़ारा ते अचूं था। ज़ारा, बहुत अच्छी आप बात करनी थी कि आप जो है बाय चॉइस शहर को छोड़कर देहात की तरफ गई हैं, तो अच्छा वहाँ पे सहूलियात नहीं थी। अच्छा, स्कूल आपने किया, ये जो एकेडमी है इकबाल एकेडमी आप चला रही हैं, तो इसमें क्या आपको कुछ टीचर्स वगैरह, फिर जाहिर है जब आप गई होंगी तो वहाँ तो उन इलाके के तो कुछ पढ़े लिखे नहीं होंगे, तो टीचर्स और बाकी टीम आपने कैसे बनाई? अच्छा जी, इकबाल एकेडमी के जो टीचर्स हैं और मेरे बैकअप पे जो मेरे स्टूडेंट्स हैं, उन्होंने मुझे काफ़ी मोटिवेट किया इस चीज़ में। अच्छा, एक तो ये सिलसिला है इकबाल एकेडमी का कि हमारे पास जब वहाँ हम गोठ गए तो बहुत सारे लोग ऐसे भी थे जो फाइनेंशियली कुछ रीजंस की वजह से, स्कूल ना होने की वजह से, जो 9 तक अटके हुए थे कि 9th में जाना चाहते थे, रुक गए। फिर वहाँ से हमने वो सिलसिला स्टार्ट किया कि हमने 9th मैट्रिक से टीचर्स को भी पढ़ाना शुरू किया साथ साथ। ऐसा था कि कुछ जगहों से जो लोग आए थे उनकी स्टडीज़ ख़राब हो गई थी, जैसे कि मेरे अपने बच्चों की स्टडीज़ ख़राब हुई थी। मेरा एक बेटा हिफ्ज़ कर चुका था और दूसरा हाफिज़ बन रहा था, उसके 17 पारे हिफ्ज़ हुए थे और मैं वहाँ चली गई तो उसका हिफ्ज़ भी रुक गया था। फिर बहुत बड़ा मसला ये है कि हम दीन के नाम पे बच्चों पे टॉर्चर करते हैं माजरत के साथ। नहीं, तो बिल्कुल ये चीज़, तो इस वजह से ना, इस डर से मैंने अपने बच्चों को किसी मस्जिद में नहीं बिठाया, वहाँ किसी मदरसे में नहीं बिठाया, क्योंकि वो गोट सिस्टम है तो वहाँ लोग ज़्यादा प्रायोरिटी मदरसों को देते हैं कि बच्चा चाहे उस्ताद साहब उसका गला भी काट दें लेकिन आपने बस पढ़ना है। तो इस पे भी मैंने फिर काम शुरू किया कि डोमेस्टिक वायलेंस पे काम किया। बहुत अच्छा काम किया। फिर ये है कि अपने बच्चों को होम स्कूलिंग करवाई, फिर टीचर्स को पढ़ाना शुरू किया। अब अल्हम्दुलिल्लाह हमारा स्टाफ जो है, जो हमारी फैमिली है इकबाल एकेडमी की, कुछ ग्रेजुएशन लेवल तक चले गए हैं, कुछ फर्स्ट ईयर कर रहे हैं, कुछ सेकंड ईयर कर रहे हैं।
अच्छा, ये इस पढ़ तरह भी रहे से- और पढ़ा भी रहे? ये पढ़ भी रहे हैं और पढ़ा भी रहे हैं ओके, साथ साथ। ओके। और अब हम क्या करें, इकबाल एकेडमी का हमारा पहला साल है उस गोट का, जहाँ से बच्चे 9th के एग्ज़ाम देंगे। मतलब कभी भी उस गोट के बच्चे 9th तक भी नहीं पहुँचे थे। अच्छा। तो अभी 9th के जो है बोर्ड आज तो तक पेपर पहुंचेंगे, कैंसिल हो बोर्ड गया का एग्जाम बच्चों का। देंगे। अरे एग्जैक्टली वाह, वाह, अभी हमारे बच्चों के 2 पेपर रह गए, आज भी पेपर था इनका उर्दू का, तो वो कैंसिल हो गया आज का पेपर बच्चों का। तो अब हमारे गोट से 5 बच्चे पहले निकल रहे हैं जो गोट से 9th करेंगे। अरे वाह। मतलब ऐसा था मैट्रिक तक तो कोई जा ही नहीं पाता था। अब यही बच्चे मेरे पास एज अ वॉलंटियर आएंगे। ठीक, तो ये है कि ताकि आगे की स्टडीज फिर इनकी मैं ये तो जो है बहुत वो अच्छा काम continue कर रही हैं आप। और करवाऊंगी। मैं समझती हूँ हमारी इतनी सारी NGOs हैं, गवर्नमेंट हमारा एक काम कर रही है, और मैं समझती हूँ कि हमारे प्लेटफॉर्म से ये आपने ये बात की है तो मुझे भी कहने का ये मौका मिल रहा है कि हमें हो सकता है कहीं ना कहीं ये रह गया हो, नज़र से निगलेक्ट हो गया हो आपका ये जो गोट है। गोट का क्या नाम था? मुराद कलमती गोट। मुराद कलमती गोट। तो मैं चाहूँगी कि अब जो है उसकी तरफ थोड़ा रुझान हो हमारी गवर्नमेंट का, और सहूलियात मुयसर की जाए। जिस तरीके से ये काम कर रही हैं बहुत अच्छा काम कर रही हैं, और जो भी ज़ाहिर है आपको इमदाद की ज़रूरत हो तो इमदाद भी देनी चाहिए, क्योंकि ज़ाहिर है ये अल्टीमेटली एक स्टेट का मसला है और हम सब का फ़र्ज़ बनता है। सिर्फ आपका फ़र्ज़ नहीं है क्योंकि आप वहाँ पे रह रही हैं, ये एक पूरा हमारा एज बीइंग अ पाकिस्तानी एक स्टेट और का यही मसला वजह है कि मैंने वहाँ लेडीज़ को पढ़ाना शुरू किया है। बहुत अच्छा। एडल्ट एजुकेशन प्रोग्राम स्टार्ट किया है। आपको पता है गोट में पहले ही तालीम के ख़िलाफ़ होते हैं लोग। कुछ औरतों ने हिम्मत की है। अब वो लाइक ऐसा था कि ABCD से उनको स्टार्ट करवाया था बेसिक से, अब वो लिख रही हैं, पढ़ रही हैं। और हमारे स्कूल की एक मेड हैं, शादिया नाम है जी। वो अब हमारी जो है ना एंट्री करती हैं, टीचर्स का इंग्लिश में नाम लिखती अरे हैं वाह। कि सर माज इस टाइम पे आए थे, मिस खंसा। दिस इज एम्पावरमेंट इरफान, यह एम्पावरमेंट है जिनते गल था कहीं पे पान। और इस वक्त मैं जा रही थी तो वो मुझे कह रही मैडम आप फ्री नहीं, परेशान नहीं होना, आप स्कूल छोड़ के जा रही है ना, एक क्लास मैं देख लूंगी। अभी मुझे थोड़ी देर पहले वीडियो आई है कि वो क्लास में उर्दू की स्टोरी सुना रही है बच्चों को। मतलब काम चल रहा है। आप एक जो है ना फिक्र ना करें, या हिननि जी सक्सेस आहे या असांजे औरतुनि जी सक्सेस आहे, जेका असां एम्पावरमेंट जूं ॻाल्हियूं था कयूं पिया, ऐं असां हर ॾींहं ते कंदा आहियूं, ऐं हर ॿी NGO जे थ्रू हर ॿिए धरणो ॾिसंदा आहियूं, कुझु शहर ते रोड ते निकितल हूंदा आहिनि, ऐं औरतुनि जा ॾिहाड़ा सेलिब्रेट कंदा आहियूं। पर असल में इहे कम आहिनि जेके करणा आहिनि, ऐं इहा हिमत आहे जेका औरतुनि खे अञा हिमथाइणो आहे, असांखे हिननि शयुनि खे अप्रिशिएट करिणो आहे। ऐं ज़बरदस्त क़िस्म जी मूंखे त इरफान ईअं थो लॻे त हिननि जी जेका इहा लाइव जर्नी आहे न, हिन ते त हिकिड़ी फिल्म टेलीफिल्म या को ड्रामो थियणु घुरिजे न। मां एतिरो गौर सां ॿुधायां, मतिलबु मतलब केॾी मोटिवेशनल हिकिड़ी असांजो मां उन माहौल में पंहिंजे पाण खे फील पियो कयां, ॻोठ वरी स्कूल वरी जेके मसला मसाइल स्ट्रगल, जेको हिननि जो एम आहे त पंहिंजे पीउ जे हुन खां हिननि शुरूआति कई, हुन खां पोइ उते वञणु, शहर छॾे वञी ॻोठ में रहण जो त माना हिकिड़ो असांखे त कंटेंट मिली वियो आहे। पाण सां हिन ते फिल्म ते हिकिड़ो ड्रामो थी थो सघे बाक़ाइदा। नो डाउट ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ी कहाणी। अच्छा, ये कहाणियूं बि त असुल ज़िंदगी सां वाबस्ता ई हूंदियूं जेके बि हूंदो आहे। अच्छा, कॾहिं ईअं हूंदो आहे तव्हांखे को परस्तार मिली वियो हुजे, तव्हांजो कैरेक्टर को अहिड़ो हुजे जेको नेगेटिव रोल हुजे, ईअं मिली करे मार्केट में तव्हांखे चए इहे अहिड़ा कम तूं छो थो करे, ज़ुल्म छो थो करे, ईअं कॾहिं असांजा सादड़ा सां जेके परस्तार हूंदा आहिनि सम्झंदा आहिनि त असां रियल लाइफ में बि उहे ई आहियूं। असल में मुंहिंजो मूंसां गॾु हिकिड़ो ॿियो कैरेक्टर आहे मूसा जो। मीर ऐं मूसा पाण में भई दोस्त गहरा, पोइ उहे पाण में उन्हनि जो झगड़ो थी थो वञे कंहिं ॻाल्हि तां, सो असां विड़ी था पोइ ड्रामे जे अंदरि, कैरेक्टर जे अंदरि। मूंखे जॾहिं मां ॻोठ वियो हुअमि हुते मूंखे माण्हू झले पियो, यार तूं मूंसां छो थो विड़ी, यार मूंसां ठा कर न, मूंसां अहिड़ो माण्हू कोन्हे, उहो शैतानगिरी ॿियो थो पियो करे, तूं छो हुन सां थो विड़ी। मां चयो ॾाढा ड्रामो आहे। वरी ॿियो सीन इहो थियो, ज़फर भाई बि हुन ड्रामे में हुयो, हाशू जो कैरेक्टर पिया करियूं त ज़फर भाई नेगेटिव कैरेक्टर हुयो, त मुंहिंजे साम्हूं हुयो, मूंखे मारे पियो, धक पियो हणे। त उते माण्हू हिकिड़ा ऑडियंस बीठा हुया, चयो पिया मीर खे हथ न हला न त मां तोसां विढ़ंदुमि। सीरियस हुयो। मां चयो मज़ाक करे, चवंदा न मां सीरियस आहियां, मां न छॾींदुमि, मां मीर खे हथ न हलाइजे, मां मारींदुमि। ज़फर भाई जो यार ये तो मारेगा मुझे। ये रियलिटी त माण्हू सफ़ा सीरियस थी था वञनि। बिल्कुलु। अच्छा, हाणे ॾिसो त हिन में केॾी असां ओरिजिनैलिटी था ॾिसूं त अॼु जे दौर में अहिड़ा माण्हू आहिनि जेके माना एॾो माना फोकस्ड थी करे उन ड्रामे जे सॼी सीक्वेंस में एॾो इन्वॉल्व थी वेंदा आहिनि जो उन्हनि खे लॻंदो आहे त ॾाढो रियलिटी आहे। ऐं इहा शइ वरी एप्रिसिएशन अञा असांखे मिलंदी आहे त कमु करणु घुरिजे, छो त अक्सर माण्हू अहिड़ा चवंदा आहिनि नेगेटिव ॻाल्हियूं घणियूं आहिनि न, त हाणे TV केरु थो ॾिसे, अॼुकल्ह ड्रामा केरु थो ॾिसे, अॼुकल्ह हाणे सोशल मीडिया जो दौर आहे, पर ॾिसो ॾिसण वारा ॾिसनि था ऐं करण वारा माण्हू कमु कनि था। बिल्कुलु ई सही। अच्छा, बीइंग अ राइटर तव्हां कॾहिं कमु कयो आहे? न,
न ऐं तव्हांजो राइटर्स जे हवाले सां तव्हांजो छा सवाल आहे त कहिड़ो कॉन्टेंट कीअं थो थिए पियो या उन में तव्हां चाहींदव त कुझु अहिड़ो अलॻि कॉन्टेंट हुजणु घुरिजे जेको कंहिं ॿिए हंधि थिए थो ऐं असां वटि नथो थिए, छा था सम्झो? एक्चुअली मां चाहियां थो त जेको असांजी दुनिया एतिरो तरक़ी करे पई ऐं जदीद थी वई आहे उन हिसाब सां हर शइ ठहे थी पई। मां चाहियां थो, मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, नंढड़ी विश आहे, मासूमाना चवंदा आहिनि, त असां बि उन दुनिया सां गॾु हलूं, उन टाइप जो उन तरीक़े सां ओड़ो कमु कयूं, अहिड़ी स्टोरीज़ हुजनि, अहिड़ो जेको असां फिल्म या ड्रामो ठाहियूं जो लॻे त यार हा ही दुनिया सां गॾु हली सघनि था। सही सही। ऐं काफ़ी अॼुकल्ह ॿियो ट्रेंड बची वियो आहे त पाण आर्टिस्ट जेके न राइटरनि खे चई करे पंहिंजो सुठो कैरेक्टर लिखाईंदा आहिनि। कॾहिं तव्हां ईअं कयो? न न अल्हम्दुलिल्लाह मां कॾहिं बि न कयो। कॾहिं मतिलबु ॾिसो का मुश्किल स्क्रिप्ट अची वियो हुजे कुझु त अहिड़ो को थियो आहे कॾहिं अहिड़ो? न एक्चुअली ॾिसो न, जेको पंहिंजो स्क्रिप्ट मटाए या पंहिंजो कैरेक्टर पंहिंजे हथ सां लिखाए उहो आर्टिस्ट ई न आहे। वाह, सही था चओ। आर्टिस्ट इहो ई त चैलेंज आहे। ऐं राइटर बि उहो आहे जेको पंहिंजे कलम सां नाइंसाफ़ी न करे, जेको तुंहिंजे दिमाग़ में स्टोरी आहे, जेको हुनजो सीक्वेंस ठहियलु आहे, तव्हांखे उहो ई ॾियणो आहे। तव्हां हुनखे कंहिंजी मर्ज़ी सां या कंहिंजे चवण सां चेंज कंदो त पोइ तव्हां पंहिंजे कलम सां नाइंसाफ़ी था कयो। अक्सर राइटर्स जेके आहिनि उहे वाक़ई में पोइ ईअं कंदा आहिनि, सुठनि अदाकारनि खे माराए छॾींदा आहिनि या उन्हनि में जेको आहे सो स्टोरीज़ में ईअं कमु कंदा आहिनि। त छा चवणु चाहींदो हिन वारे? मां छा चवंदुमि, बसि अलाह साईं सही सही। पोइ भला ईअं थियो पर छॾ मां ई थो लिखां, हे सुठो नथा लिखनि, हाणे असां ई था लिखूं ऐं असां ई था परफॉर्म ईअं थियणु घुरिजे न। हर एक्टर खे जॾहिं माण्हू कास्ट करे थो पोइ हुन एक्टर खे चवे त भाउ तूं पंहिंजा सीन पाण लिखी आहे, जेको एक्टर चए भाउ तूं पंहिंजा सीन पाण लिखी आहे। हा ईअं आहे, छो त अॼुकल्ह जेके एक्टर्स आहिनि नौजवान जेके आर्टिस्ट अचनि था न उन्हनि में टॉलरेंस लेवल सफ़ा न आहे। ऐं माना जेको कम सां सच्चाई हूंदी आहे त अगरि तव्हांखे बहिराड़ीअ जो ॾेखारिणो आहे त उहो माना उन्हनि में अञा अची वेंदी आहे त यार माना मां शहर जो माण्हू, मां माना हीअ बहिराड़ीअ में छा वञी कयां या मां हे लफ़्ज़ नथो चई सघां। हालांकि उन्हनि खे त बहिराड़ीअ वारो ई ॾेखारिणो आहे, उहो त कैरेक्टर जी नीड आहे। एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त उहो कैरेक्टर आहे, असां पाण पंहिंजी ज़ाती थोरी था होॾे वञूं, असां त कैरेक्टर था वञूं न। असां ॿी हुते वञूं था त कैरेक्टर थी था वञूं। जेकॾहिं मूंखे मीर ॾेखारियो आहे, मीर छा आहे, मीर हिकु लोफर आहे, हिकु चोर आहे, त उनखे उन हिसाब सां पंहिंजो गेटअप बि रखिणो आहे, पंहिंजो लैंग्वेज ॻाल्हाइण जो स्टाइल बि उहो रखिणो आहे, माण्हुनि सां बिहेव करण जो स्टाइल बि उहो ई रखिणो आहे। हाणे जेकॾहिं मां चवां न यार मां शहर जो आहियां, मां पढ़ियलु लिखियलु आहियां, मां त चोर आहियां ई न, मां इहो छो कयां, इहो त थी नथो सघे न। पोइ त उहो त कैरेक्टर सां ई नाइंसाफ़ी आहे न। ठीकु ठीकु। असांखे कैरेक्टर जेको राइटर लिखे पोइ छा थो लिखे, जीअं थो लिखे उहो करिणो आहे। अच्छा, घणा वरी अहिड़ा एक्टर्स हूंदा आहिनि जेके नेगेटिव रोल करण में ॾाढा माना उन्हनि खे मज़ो ईंदो आहे ऐं ईअं चोर या इन क़िस्म जा कैरेक्टर्स ईंदा आहिनि या पुलिस जो कैरेक्टर थो अचे, पर वरी उहे वरी छा कंदा आहिनि जॾहिं रोमेंटिक सीन्स उन्हनि खे मिलंदियूं ऐं हीरो थी ईंदा आहिनि न त पोइ हुन में ॾाढा शाय हूंदा आहिनि। तव्हां कॾहिं ईअं शाय महसूसु थियो आहे घणी रोमेंटिक सीन थी वई आहे, बाबा हाणे हिनखे थोरी घटि कयो? न न मां शाय न थींदो, असल में मां शुरू खां ई कैरेक्टर ई जेको सो रोमेंटिक कया। अच्छा अच्छा। हीरो जा हाणे नेगेटिव ते हाणे कयमि या मुंहिंजो फेवरेट कैरेक्टर बि नेगेटिव आहे, मां चाहियां थो मां नेगेटिव ई नेगेटिव में उन में उहो घणी आहे न, वर्सेटिलिटी घणी आहे, मार्जिन बि घणो, कमु करण जो मार्जिन घणो आहे ऐं मज़ो थो अचे, मज़ो ईंदो आहे। सही सही। पोइ हीरो त काढ़जी वेंदो हूंदो लॻे। बसि हीरो भला को अहिड़ो हादसो थियो आहे तव्हांजे सेट ते कॾहिं, को अहिड़ो अनयूजुअल को वाक़ियो थियो हुजे? खोड़ सारा वाक़िया आहिनि, हिकिड़ो ज़फर भई वारो बि आहे। हा ॿुधायो। ज़फर भाई जो बि झगड़ो थी वियो, बसि पोइ हुन में विच में इंटरफेयर झगड़ो थी वियो तव्हांजो रियल में? मूंसां न के ॿिए सां। पोइ मां छा थियो, कहिड़ो झगड़ो? असांखे ज़फर जी त ख़बरूं पवनि। अच्छा तव्हांजो त मूंखे ॿुधाए थो, पंहिंजो वरी नथो ॿुधाए, तव्हां ॿुधायो मूंखे त हुनजा केतिरा जहिड़ा थिया आहिनि। अच्छा ज़फर भाई जो थी वियो, को आर्टिस्ट हो असांजो सुठो दोस्त आहे, उन सां थोरी अनबन थी वई हुई, सो विच में वरी मूंखे इंटरफेयर करिणो पियो। अच्छा। त मां थोरो सीरियस थी वियुमि, छो त मूंखे मसइले खे थोरो ठाहिणो हुयो, हू बि दोस्त ही भाउ। अच्छा। सिस्टम खे थोरो मिड़ी ठाहियो की न बिगाड़े छॾियो? ठाहियासीं, ठही वियो। हल इहो बि सुठो, माण्हू मामिलो मतिलबु सेट थी वियो। अल्हम्दुलिल्लाह। न त ईअं हूंदो आहे अक्सर माण्हू उमेद इहो करे ईंदा आहिनि पर मामिलो अञा रहंदो ख़राबु थी वेंदो। हा बिल्कुलु ईअं आहे। न बहरहाल ठही वियो, थोरो थी वेंदी आहे मिसअंडरस्टैंडिंग थी वेंदी आहे। हा हा। ज़ाहिर आहे असां जिथे रहूं था 8-8 ॾींहं रहूं था, अलॻि दिमाग़ आहिनि, अलॻि सोचूं आहिनि, अलॻि तबियतूं आहिनि सभिनी जूं। ज़रूरी न आहे त मुंहिंजी तबियत तव्हां सां मैच करे या तव्हांजी उन्हनि सां करे, पोइ थी थो वञे। सही। थोरी मिसअंडरस्टैंडिंग थी वेंदी आहे पाण में।
मिसअंडरस्टैंडिंग थींदी आहे, ज़रूरु थींदी आहे। इन ई जेके मिसअंडरस्टैंडिंग्स हूंदियूं आहिनि तव्हांखे वरी घणो कुझु सेखारींदी हूंदी आहे। कॉल आहे हिकिड़ी, कॉल खे शामिल कयूं था प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भाउ मुंहिंजा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मां मोहन मिठल पिया ॻाल्हायां, तुंहिंजा बका चङा। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? प्रोग्राम ॾिसो पिया? हेलो जी जी, प्रोग्राम ॾिसो पिया? कीअं पियो लॻे प्रोग्राम? प्रोग्राम ॾाढो सुठो पियो लॻे। अच्छा, को सवाल करणु चाहींदो? महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हां बि इरफान जे लाइ त कोन कॉल कई आहे? हा इरफान। हा बसि इरफान जा मूंखे लॻे थो तव्हां ॾेई आया आहियो नंबर सभिनी खे, तव्हां अॼु मां वञां थो मूंखे कॉल कजो। छा चवणु चाहींदो इरफान खे? इरफान चवंदासीं, इरफान हिकिड़ो डायलॉग ॿुधायो। कहिड़ो? मीर जो मोचड़ो जो। हलो ॿुधायो भला, फरमाइश अची वई आहे। मीर जो मोचड़ो समीर खे मारे त मौला मारे, बाक़ी मुनकर में दम ई न आहे। अल्लाह, छो त मीर जो मोचड़ो गोलीअ खां वधीक घाव ॾींदो। ज़बरदस्त, सुठो लॻो। तव्हांजी फरमाइश पूरी कईसीं। हाणे भला ॿी त का फरमाइश न आहे न? न बसि महिरबानी तव्हांजी। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच कॉल करण जे लाइ ऐं ॾिसंदा रहो प्रोग्राम। थैंक यू, महिरबानी भाउ। अच्छा, इहो केरु लिखियो आहे? इहो राइटर केरु हो हिन जो? इहो नूर ज़ौर साहब। पोइ इहो सही तव्हांखे वणियो इहो डायलॉग? मोचड़ो मीर जो। मां त चयो पर माण्हुनि खे वणे थो, माण्हुनि खे ऐं इलाही वायरल। हा वाकई में, हाणे जॾहिं तव्हां फरमाइश छॾे हिन जो मतिलबु माण्हुनि खे दिलि सां लॻो आहे न, ऐं तव्हांजी अदायगी बि हुन में सुठी आहे। किथे किथे वरी मूंखे माण्हू चवंदो मीर जो मोचड़ो, काथो वञा थो मीर जो मोचड़ो। अच्छा, ईअं बि थींदो आहे। सही, ज़बरदस्त। ज़रा आप देख रही हैं कि जैसे हमारे एक्टर हैं, ये बहुत अच्छा काम करते हैं, और आपकी जो अपनी एक इंस्पिरेशनल स्टोरी है, मुझे लगता है कि ये जो आप काम कर रही हैं और आगे आपकी स्कूल का स्टाफ जैसे ही बढ़ता रहेगा तो और भी ज़्यादा आपको उसमें बेहतरी का चांसेस ज़्यादा आते रहेंगे। अच्छा, एक कॉल है, कॉल को शामिल करते हैं प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी भाउ मुंहिंजा, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? फतेह मोहम्मद बदीन खां। अच्छा, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? बदीन में गर्मियूं ॾाढियूं हूंदियूं, असां वटि कराची बदीन लॻी पई आहे अॼुकल्ह। तमामु तंग आहियूं। इहो उरफान साहब सां को सवाल हो। हा पुछो जी भाई, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? भाई सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी पुछो भाउ, पुछो, हुकम कयो। असां तव्हांखे हिनमें रमज़ान शरीफ़ में ॾिठो आहे, जून में प्रोग्राम में। कहिड़े प्रोग्राम में ॾिठो? मूंखे नालो विसरी वियो आहे। अच्छा, ठीकु आहे। अच्छा, हाणे उरफान साहब खां इहो मुंहिंजो सुवालु आहे त असांजा जेके सिंध में ड्रामा ठहनि पिया, जेके ॾिसूं पिया, ॿुधो साईं? जी ॿुधां पियो। उन में जेके इहे किरदार थियनि पिया, इहो त माना झगड़नि खे वधाइण जा थियनि पिया। भई अहिड़ा ड्रामा ठाहिनि कि माण्हू सुकून में रहनि, अमन रहे, माण्हू ॾिसनि वाकई अमन जो कमु आहे। हिन में रुगो जहिड़ो वत आहे, हिनखे मार, हुननि जी छोकिरी खणी हो ही करे पियो, इहो त ग़लति आहे। इहो त संद जी इहा ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई आहे ऐं इन ते ज़रूरु कमु थियणु घुरिजे। ऐं जी इरफान, छा चवणु चाहींदो? उरफान खे चवंदुसि त अहिड़ा ड्रामा हुजनि जंहिंमें माण्हुनि खे सम्झ में ॻाल्हि अचे। हिते त बाबा तूं फिलहाल खे हीअं कर, वो हिकिड़ो विच में बीठो आहे वॾेरो, हो तूं फिलहाल खे हीअं कर, फिलहाल खे इहो त पोइ वधीक जहिड़ा था शुरू थियनि न सिंध में। ठीकु आहे। अमन जो असांजो घर आहे। वाह, हर ॻाल्हि अमन जी हुजे। ॾाढी सुठी तव्हां वॾी ॻाल्हि आहे न। सही, ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां, ऐं वॾी महिरबानी भाउ मुंहिंजा तव्हां कॉल कई। तव्हांजी जेका तजवीज़ आहे बिल्कुलु ज़बरदस्त आहे ऐं इन तजवीज़ ते ज़रूरु कमु करणु घुरिजे। ऐं मूंखे उमेदु आहे त जेके ॾिसनि था, राइटर्स आहिनि, डायरेक्टर्स आहिनि, प्रोडक्शन्स आहिनि, ॿुधनि बि था, सो उहे ज़रूरु इन ते कमु कंदा। ऐं वाकई में सिंध जेका आहे असांजी अमन जी धरती आहे, प्यार मोहबत जी, कुर्ब जी धरती आहे, ऐं उनखे इन शइ ते वधीक कमु करणु घुरिजे। ऐं इन ई ॻाल्हि ते नाज़रीन ब्रेक वठूं था, ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं, गुफ़्तगू कंदासीं। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त कचहरी थी हले पई ऐं महिमान बि असां वटि ॾाढा बहितरीनु आहिनि ऐं ॾाढियूं सुठियूं पियूं ॻाल्हियूं हलनि। ऐं मां तव्हांखे चवणु चाहींदसि अॼु जो जेको प्रोग्राम आहे ख़ासि जेको असांखे स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, ऐं उन सां गॾोगॾु रॉक्सी द टच ऑफ ब्यूटी।
इन्हनि जो जेको आहे स्किन प्रोडक्ट्स आहिनि ऐं ज़बरदस्त इन्हनि जी जेका स्पॉन्सरशिप आहे ऐं इहे गिफ्ट्स हैम्पर्स बि इन्हनि ॾिना आहिनि जेके असांजे महिमाननि खे वेंदा अॼु। सो ॾाढो स्किन जो जॾहिं ख़्यालु करण ते ॻाल्हि अचे थी ऐं माण्हू पंहिंजे स्किन रूटीन खे सेट करण जी ॻाल्हि थो करे त उन जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि त प्रोडक्ट्स तव्हां कहिड़ा इस्तेमालु था कयो। फेक प्रोडक्ट्स मार्केट में ॾाढा आहिनि, कोशिशि कयो त फेक प्रोडक्ट्स खां पासो कयो ऐं ओरिजिनल सुठनि प्रोडक्ट्स खे पंहिंजी स्किन जे लाइ अप्लाई कयो ऐं उन्हनि खे सिलेक्ट कयो। ऐं ज़ारा खां पुछंदासीं, ज़ारा जब ज़ाहिर एक औरत होती है ना, उसके एक अपना भी शौक़ होते हैं कि मेरी स्किन कैसी है, मेरे कपड़े कैसे हों, फैशन स्टाइल, ये सब चीज़ें मैटर करती हैं। तो जो है आपकी रूटीन कैसी है? और माशाल्लाह आपकी स्किन भी बड़ी ग्लो कर रही है, मुझे लग नहीं रहा है कि आप किसी गोट से वाबस्ता है। तो जो है वो क्या है आपकी रूटीन में, क्या करती हैं? या फिर मेरे ख्याल से अंदर वाला ही नूर है जो आपके चेहरे पे आ रहा है, ऐसा भी कभी कभी मैंने देखा है। एक्चुअली मैं जब तक कराची में थी तो आपको पता है यहाँ हर चीज़ की अवेलेबिलिटी है, सैलून है, ये वो आप 2 कदम पे ही हैं सारी चीज़ें। अब वहाँ से आपको शायद मेरी आप अगर करीब से देखें तो मेरी हालत बड़ी बिगड़ी हुई है इस वक्त, लाइक के कुछ भी नहीं किया हुआ और जस्ट मेकअप से चीज़ें कवर की हुई है थोड़ा बहुत टचअप करके। तो टाइम नहीं मिलता, सबसे पहले मुझे टाइम नहीं मिलता, और टाइम निकालूं भी अगर तो मुझे 1 दिन लगता है वहाँ से यहाँ आने में, किसी सैलून जाने में, और फिर वापसी शाम में होती है। चले फिर आज हमारे जो आज ये हमारा रॉक्सी का गिफ्ट हैम्पर आपको जाएगा ना, तो आपको अब सैलून वाली जो प्रोडक्ट्स है वो आपको घर में मुयस्सर होंगी और आप अपनी स्किन का सही से ख्याल भी रख सकती हैं। इसका मतलब अच्छा, एक तो इंसान कोशिश करता है कि अपना बाहरी खूबसूरत बनाए, कुछ लोगों का अंदर खूबसूरत होता है, वो इनर ब्यूटी होती है उनकी। तो इस पर आप जो है क्या समझती हैं कि इंसान को सबसे पहले क्या, सिर्फ एक तो तरबियत होती है, तालीम होती है, इंसान हासिल करता है, लेकिन फिर कुछ चीज़ें इंसान के अपने हाथ में होती हैं। जब वो इंसान अक्ल वाला, शऊर वाला हो जाता है तो कुछ किताबें पढ़ना होती हैं, कुछ आपको कुछ और अपने शऊरी इस्लाह के लिए सहारा की ज़रूरत पड़ती है। या तो कोई ऐसा इंसान, कोई उस्ताद मिल जाता है उनको कि आप उनके छाँव में रहते हैं, उनके साथ रहते हैं, तो वो सारी चीज़ें अडॉप्ट कर लेते हैं, या फिर आप किताबें पढ़ते हैं, बड़े बड़े उलमा कराम की पढ़ते हैं, सूफ़ीज़म की बुक्स पढ़ते हैं, ताकि आपको थोड़ा सा शऊरी और फ़िलोसफिकली आपको एक मिल सके, इंफॉर्मेशन मिल सके, नॉलेज मिल सके। तो आपके जो अपने एक इंस्टीट्यूट में इस हवाले से आप जो है क्या करती हैं काउंसलिंग के तौर पे, जब औरतें हैं और औरतें आती हैं तो उनकी शऊरी इस्लाह कैसे होती है? तालीमी तो वो आप उनको दे देती हैं, बाकी अपनी जैसे एम्पावरमेंट की बात हम करते हैं ना, तो वो चीज़ें कैसे होती हैं? इस पर आप ज़रूर बात कीजिएगा। पहले कॉल ले लेते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भेण मुंहिंजी केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मां ज़ोया ख़ान हैदराबाद खां पई ॻाल्हायां। जी ज़ोया, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? कहिड़ो ॿारड़ो थो पियो रोए पियो? छा आहे हिनखे भला खीर न मिलियो आहे, पाणी न मिलियो आहे, या हिनखे फ़ोन ते असां सां ॻाल्हाइणो आहे? न न, हे ॿियो पाणे जा आहिनि ॿार, तव्हांजो शो पिया ॾिसनि माशाल्लाह सां। थैंक यू कुर्ब, तव्हांजा प्रोग्राम ॾिसो था ऐं कुझु चवणु चाहींदव? जी जी, असां चवणु चाहींदासीं, असांखे पसंदि जो हिकिड़ो कलाम ॿुधाइजो। कंहिंजो कलाम? पसंदि जो कलाम। कहिड़ो पसंदि? कहिड़ो पसंदि जो? कोई बि, पंहिंजी मर्ज़ीअ सां। तूं भली दिलरुबा। वाह वाह, नाज़ कर नेण कर। बादल राई साहब तव्हांखे गानो ॿुधाईंदो? जी जी। हलो, तव्हांजी फरमाइश नोट करे छॾी आहे बादल राई साहब, ज़रूरु इहो गानो तव्हांजो ॿुधाईंदासीं तव्हांखे। ऐं जेको आहे पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, प्रोग्राम बि ॾिसंदा रहो। वॾी महिरबानी तव्हां कॉल कई, थैंक यू सो मच। जी ज़ारा। अच्छा जी, तो बात हो रही थी कि एक तो तालीम और एक तरबियत की, और तरबियत के अंदर अक्ल और शऊर की। अच्छा देखिए, हम ये हमारा अलमिया है, हम समझते हैं कि हमने जितनी डिग्रीज़ ले ली, हम बस डे बाय डे डिग्रीज़ लेते जाएं। असल में मुझे ऐसा लगता है कि तालीम बेसिकली आपको शऊर देती है, और जब आप में शऊर आता है तो चीज़ें चेंज होनी शुरू होती है। अब मैंने वहाँ पर इस पर ये वर्किंग स्टार्ट की थी कि जब मैं वहाँ गई थी तो क्योंकि गोट सिस्टम है, तो हर जगह प्लॉटिंग, कंस्ट्रक्शन चीज़ें, तो हमने स्टार्ट में जो है मैंने काउंसलिंग के लिए लेडीज़ को बुलाना शुरू किया, क्योंकि देखिए बहुत सारी चीज़ें हरासमेंट के बड़े केसेस हैं, जहाँ पर स्पेशली विलेज सिस्टम में ये होता है कि औरतों को दबा दिया जाता है कि आपके साथ अच्छा हो गया, गलत हो गया, आपने खामोश बैठना है। क्योंकि बात ये होती है कि हम हरासमेंट पे, हम सेक्सुअल अब्यूज़ पे बात करना ही नहीं चाहते। सबसे पहली चीज़ आ जाती है कि शर्म व हया। तो बात ये होती है कि अगर आपने अपने बच्चों की तालीम के साथ साथ, हमारे यहाँ बच्चियों के भी सेशन लाइक ऐसे होते हैं कि मैं खुद जाती हूँ, और जब इकबाल एकेडमी का हमने स्टार्टअप लिया था, तो क्योंकि बच्चे हमारे पास कम थे, लोग आते हुए भी सोचते हैं कौन लोग हैं, क्यों आए, किस वजह से आए,
तो बच्चियों को सबसे पहले मैंने ये जो है सेक्सुअल अब्यूज़ से रिलेटेड इन्फॉर्मेशन देनी शुरू की कि बेटा आते जाते वक्त स्कूल आ रहे हो, आते जाते वक्त कोई भी ऐसा मामला हो, कोई भी ऐसी चीज़ हो, तो सबसे पहले अगर आप डरते हो कि अपनी फैमिली को भी नहीं बताना कि वो स्कूल छुड़वा देंगे, तो आपने मुझे बताना है ये बैड टचिंग है, ये है, ये सही है, ये गलत है। गुड टच और बैड टच की तालीम बहुत जरूरी है। हमने आते ही, क्योंकि हमारे पास आउट ऑफ स्कूल बच्चे आए थे, अडल्ट एजुकेशन से रिलेटेड बच्चे आए थे, तो बच्चे ओवर एज बच्चे आए थे बेसिकली, तो बच्चियां थी उसमें से, तो उनको स्टार्टिंग ही मैंने ऐसे लिया था कि भाई ये चीज़ें सही है और ये गलत हैं। अगर आप सही हो तो पूरी दुनिया भी गलत है, तो आप उस पर बात करो, बिल्कुल आप खामोश नहीं आपको फील हो रहा है ना कुछ गलत लग रहा है, हाँ, तो बस फील हो रहा है, आप शेयर बात करो, करें, बिल्कुल आप बात करें, आप उस पर शाउटिंग ना करें, आप उस पर रोडों पे ना निकल जाएं, आप उस पर प्रोटेस्ट नहीं करें। हमारे दीन ने तो बहुत सारी रिलैक्सेशन लेडीज़ को दी हुई हैं, बिल्कुल, तो आप तो दीन के दायरेकार में रह के उस चीज़ को अपनी फैमिली को बताएं कि भाई ये चीज़ें, इस चीज़ की इजाज़त तो हमारे दीन ने भी दी हुई है, तो आई होप कि आप भी देंगे, क्योंकि दीन से हटके तो कोई नहीं जाएगा, चाहे आप शहर में हो चाहे आप देहात में हो। तो इसके साथ साथ हमारा जो अडल्ट एजुकेशन का प्रोग्राम है, उसमें हम जो है वो लिख कराची के नाम से जो बुक है, उसमें बाकायदा एक वो पूरा कंटेंट दिया हुआ है सिविक सेंस का, तो वो मैं लेडीज़ को पढ़ा रही हूँ। ये आप किस उम्र की लेडीज़ को पढ़ाती हैं? जो बड़ी उम्र की शादीशुदा औरतें जी मेरे पास जो बच्चियों को भी देखिए, अडल्ट एजुकेशन में ये होता है कि वो बच्चियाँ जो 17, 18, 19 साल की हो गई, जिनके पेरेंट्स नहीं पढ़ने दिया उनको, क्योंकि विलेज सिस्टम है, तो वो अब सिर्फ लिखना और पढ़ना चाहती है इस एज में आके कि हमें कुछ लिखना आ जाए, अपनी शादी निकाह नामे पे हम थंब लगाने की जगह एटलीस्ट नाम लिख सकें। तो ये चीज़ मैं बार बार वहाँ कहती हूँ कि आपकी बेटियों को आप लोग जो है हॉस्पिटलों में जाते हैं तो वहाँ उर्दू बोलेंगी वो बच्चियाँ, डॉक्टर से कैसे बात करेंगी? फिर वो क्या करते हैं, वो किसी ऐसी खातून को हॉस्पिटल्स ले जाते हैं जो डॉक्टर से कन्वर्सेट कर सकें। तो मैं कहती हूँ अपनी फैमिली से ऐसी प्रोडक्शन हो ना आपके अपने घर में, खुद बात करें, अपनी बात वो खुद बताएं। आपकी एक औरत अगर आप हॉस्पिटल ले जा रहे हैं तो वो साथ में दूसरी औरत को ले जा रही है, वो भी डॉक्टर से बोलते हुए शर्मा रही है कि मुझे तकलीफ क्या है। आप जितना भी एक सिस्टम में औरतों को अंदर रख लें, लेकिन कहीं ना कहीं उनका इंटरेक्शन बाहर हॉस्पिटल में, लेबर रूम में, ऑपरेशन थिएटर में तो डॉक्टर से ही होना है। तो इस पे थोड़ा सा हमने अवेयरनेस दी है लेडीज़ को। और अडल्ट एजुकेशन की जो मेरे पास लेडीज़ आ रही हैं, उसमें हमारा सिविक सेंस के नाम से एक चैप्टर है पूरा, जिसमें कैसे आपको लोगों से डील करना है, क्या अच्छा है क्या बुरा है, मतलब ओवरऑल सारी चीज़। अच्छा, फिर आप जो है करती हैं अपना, तो अपनी मदद आपके जितना बन सकता है आप कर रही हैं। नीड और ज़रूरियात जो है वो कितनी है, और आप क्या कोई किसी से कोई अपील करना चाहती हैं, या गवर्नमेंट लेवल पर, या आप और चाहती हैं कि मुझे इस पे अभी काम करना है जिसमें मुझे XYZ ज़रूरत है, नीड की, हेल्प की, मदद की ज़रूरत है, तो ऐसे कोई और मामला हैं? जी मामला तो हाँ, ये वाले मामला तो बहुत हैं, और इसी वजह से मैं आती हूँ क्लिफ्टन। मैं जेविस यूनिवर्सिटी में लेक्चरर हूँ, तो मैं वहाँ जाती हूँ वीक में एक दिन, वहाँ से वहाँ आती हूँ और वहाँ मैं 2 क्लासेस लेती हूँ, फिर उसके बाद मैं दोबारा वहाँ जाती हूँ। अब जो मेरी अर्निंग होती है, क्योंकि अपनी भी फैमिली है और स्कूल भी रन करना है, तो क्योंकि हमारे पास स्टार्टिंग में बैकअप नहीं था, अल्हम्दुलिल्लाह अभी हमें एक डोनर मिले हैं जिन्होंने कहा है कि जिन्होंने हमारा पूरा स्कूल रेनोवेट करवाया। आप अगर देखती तो पहले प्लास्टर भी नहीं था, अब फैब में वो आए अचानक, उन्होंने विजिट किया। बहुत अच्छी आप बात करिए, कॉल आई है बहुत दूर से, मैं चाहती हूँ मैं उनको शामिल करूँ। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम सलाम। केर पिया ॻाल्हायो भा मुंहिंजा, किथां पिया ॻाल्हायो? मां हाजी शम्स थो ॻाल्हायां, मदीने पाक खां। वाह वाह माशाअल्लाह, मदीने पाक खां कॉल आई आहे। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा हाजी साहब? प्रोग्राम ॾिसो पिया? प्रोग्राम ॾिसूं था वेठा। वाह वाह, वेठा आहियूं। कुर्ब तव्हांजा, ॾाढी ख़ुशी थी यार, मदीने में प्रोग्राम ॾिठो वञे थो। ज़बरदस्त ज़बरदस्त। कुझु चवणु चाहींदव, कुझु सवाल को पुछणु चाहींदव? अल्लाह ताला ख़ुशि रखे। सवाल जेको तव्हां सां गॾु वेठो आहे, असांजो ड्रामे जो एक्टर वेठो आहे न, जी जी, इरफान साहब वेठा आहिनि। जी जी, इरफान साहब खे चओ थोरो इहो ख़्यालु करे पंहिंजे वॾे जो, इहो चओ तुंहिंजो सॼण न आहे हिकिड़े ड्रामे में। हा, इहो असां घणेई ताक़ीद कई आहे, नथो ॿुधे असांजी। छोट न आहे तुंहिंजो, बासात न आहे, इनजो सदाईं ख़्यालु कजांइ। हा हा, ठीकु आहे भा, ज़रूर। जेको राणी तूं थो हासिल करी न, इहो मुश्किल थी वॾो काको। न न, ईअं न कर, दुआ कर यार। मदीने में वेठी पाक ॾिसंदा आहियूं तव्हांजो। जी बाबा, इहो ड्रामो तव्हांजो रोज़ ॾिसंदा आहियूं न। महिरबानी महिरबानी, अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। तकरार ॾिसंदा आहियूं। हा, सदाईं तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असां त दुआऊं था कयूं मदीने पाक में।
माशाल्लाह महिरबानी बिल्कुलु तव्हां वेठा आहियो उन शहर में, तव्हां उतां दुआ कयो ऐं जेको आहे सो प्रोग्राम ॾिसंदा रहो। ॾाढी ख़ुशी थींदी आहे त उते बि माण्हू ई सिंध टीवीअ जो जेको आहे सो ॾिसनि था, ड्रामा ॾिसनि था, असांजो प्रोग्राम ॾिसनि था। ॾिसण सदाईं ॾिसंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो प्रोग्राम जेको बि हलायो पिया ॾिसूं पिया। ज़बरदस्त, थैंक यू सो मच, महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। हिकिड़ी तव्हांजी महिरबानी एतिरी आहे जो असां तव्हांजो थोरो लाहे नथा सघूं। कहिड़ी महिरबानी, छाजो थोरो? जेको अचे थो चवे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू, बसि इहा असांजे लाइ काफ़ी आहे। साईं वाह वाह। कुर्बत हिकिड़ा वरी अचे चवंदा या अली मदद। इहो त सही कोन्हे, इहो त सही कोन्हे। सची बादशाही में तव्हांजो प्रोग्राम था ॾिसनि, ईअं न कनि। सही आहे, सही आहे, ज़बरदस्त, महिरबानी, कुर्ब आहिनि तव्हांजा ऐं जेको आहे सो मोहबतूं आहिनि। प्रोग्राम ॾिसंदा रहो, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां कॉल कई त। जी, तो हमारी जब बात हो रही थी, आप प्लीज़ इसको कंटिन्यू करें कि कोई ख़ास आपको मदद दरकार होती है या कोई आपको स्पॉन्सर करता है, क्योंकि ज़ाहिर है इन सब कामों में फाइनेंशियली है ज़रूरत पड़ती है। एक्चुअली हमारे पास फंडिंग का काफ़ी इशू रहता है और आपको पता है कि चीज़ें जब तक आपको बैकअप ना हो तो आप एक सिस्टम को आगे नहीं ले जा सकते। तो अब तक इकबाल एकेडमी क्योंकि मेरी चॉइस थी और बाबा के नाम पे था, तो वो एक मेरा पर्सनल था कि मुझे इसको आगे लेकर जाना है। अल्हम्दुलिल्लाह ये है कि 4 साल से चल रहा है, लेकिन हम कहीं आगे बहुत स्टक हो जाते हैं, फंस जाते हैं। बहुत सारे आइडियाज़ हैं, बहुत कुछ करना चाहते हैं वहाँ की लेडीज़ के लिए, वहाँ के बच्चों के लिए। जैसे कि अभी हमारे स्कूल फुल हुआ है। अच्छा, सबसे ज़्यादा नीड क्या है? औरतें हैं उधर, बच्चियाँ हैं, सबसे ज़्यादा ऐसी कौन सी चीज़ें जो आप चाहती हैं कि सबसे पहले कुछ ऐसा हो जाए कि ये वाला मामला हमारा सेट हो जाए? कोई वहाँ पे कोई उनकी कोई ख़ास कोई मेडिकल सेंटर, कोई किसी की कमी आप समझती हैं, या कोर्सेज होते हैं, फर्नीचर है, या स्कूल के लिए कुछ जो चीज़ें हैं, कौन सी चीज़ें? अभी आपको पता है कि पिछले वीक मेरी बेटी बेहोश हो गई स्कूल के अंदर। वो भी मेरे बच्चे भी उसी स्कूल में हैं। उसके 2 दिन बाद हमारी एक टीचर बेहोश हो गई स्कूल के अंदर, क्योंकि वहाँ इतनी गर्मी है, इतनी ज़्यादा गर्मी है। गर्मी की गर्मी और तो लाइट होती है। लाइट का इशू ये रहता है कि लाइट ना होने के बराबर होती है। 2-2 दिन हमारे यहाँ लाइट नहीं होती, 2-2-3 मेरे ख्याल से सोलर चल रहा है। अगर सोलर की प्लेट्स जो होंगी तो वो काम आसान हो जाएगा। तो ये है कि आपको चले, बहुत अच्छी। इस पे हम ब्रेक लेते हैं, ब्रेक का टाइम हो गया, मजीद बात करेंगे। नाज़रीन, ब्रेक वठूं था, साई था वठूं, साई का पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं जेको आहे सो वक़्तु बि हाणे ख़तमु थियण वारो आहे प्रोग्राम जो। प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते अचे पुॻो आहे ऐं ज़बरदस्त प्रोग्राम हुयो। ॾाढियूं सुठियूं कचहरियूं कयूंसीं, महिमान बि ॾाढा ज़बरदस्त हुया ऐं इरफान शेख मौजूदु आहे। थैंक यू सो मच वंस अगेन। ऐं इरफान ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूंसीं ऐं ऑल द बेस्ट फॉर योर फ्यूचर टास्क। थैंक यू सो मच। एंड अॻिते जा जेके बि प्रोजेक्ट्स आहिनि, उमेदु आहे त सुठा कंदा ऐं उनखां भरपूर तरीक़े सां उन्हनि खे जेको आहे सो निभाईंदा पंहिंजनि अदब खे। ऐं मां चाहींदसि फाइनल को मैसेज आहे पंहिंजनि ॾिसंदड़नि खे, छो त अॼु ॾाढा तव्हांजे परस्तारनि बि असांखे कॉल्स कयूं पिए, छा चवणु चाहींदव? मैसेज त न आहे, पर हिकिड़ो वाक़ियो शेयर कयां थो ऐं मैसेज उन्हनि पेरेंट्स जे लाइ जेके पंहिंजे कल्ह मुंहिंजे इलाइक़े में जिते मां रहां थो उते 2 छोकिरा, हिकिड़ो तक़रीबन 17 साल जो, ॿियो 13 साल जो, उहे बाइक एॾी फास्ट पिया हलाइनि, बाइक राइडिंग कंदा आहिनि, को स्लिप थी आहे, इंजर्ड थिया, हिकिड़ो त डेथ करे, 13 सालनि जो छोकिरो। मां उनखे ॾिसी मूंखे अलाए छा थी वियो। मां रिक्वेस्ट थो कयां उन्हनि पेरेंट्स खे त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो, पंहिंजे ॿारनि खे अहिड़ी बाइक्स न वठी ॾियो जेके जान जा दुश्मन थी वञनि। ऐं इलाही रिस्की आहे, ॿार अलाए छा था कनि, ॿार केतिरी तेज़ बाइक था हलाइनि। सो महिरबानी करे उन्हनि सभिनी पेरेंट्स खे हथ ॿधी इल्तिजा आहे त पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो ऐं उन्हनि खे बाइक बिल्कुलु बि न ॾियो। ज़बरदस्त, बहितरीन मैसेज आहे तव्हांजो। ऐं वाकई में थोरी ग़लती थिए थी त इंसानु पंहिंजी ज़िंदगी विञाए थो वेहे। सो इन करे बहितर आहे त जेको आहे सो इन्हनि शयुनि खे अवॉइड कयूं। अर्ली एज आहे, नंढड़ी उमिरि आहे, फ़िलहालु 13, 17, 18 साल, इन एज में का ज़रूरत न आहे का बाइक वठण जी, गाॾी वठण जी। जॾहिं तव्हांजी थी उहा एज थिए, माण्हू थोरो मेच्योर थिए, त पोइ ज़ाहिर आहे नीड आहे हिकिड़ी। तव्हां अगरि गाॾी अफोर्ड नथा करे सघो त तव्हांखे बाइक वठणी पवे थी, तव्हां हलायो था, पर उन जा बि हिकिड़ा उसूल आहिनि त तव्हां हेलमेट वेयर कयो ऐं हिकिड़ी स्पीड लिमिट हूंदी आहे त उन स्पीड लिमिट में करे गाॾी हलायो। सो इन्हनि शयुनि खे ज़रूरु फॉलो कयो। नंढड़ो छोकिरो फुटपाथ लॻो त ही ताईं खुली वियो। बसि हाणे आहिनि हादसा ऐं अलाह साईं असां सभिनी खे पंहिंजी पनाह में रखे।
ऐं इंसान कोशिश करे त हिन शइ खे जेको आहे सो अॻु में ई एहतियात करे। जी ज़ारा, आपसे आप क्या फाइनल मैसेज देना चाहेंगी? और बहुत थैंक यू सो मच, शुक्रगुजार हैं कि आप आई और बहुत अच्छी आपने बातें की। और यकीन करें मुझे इतनी ज़्यादा इंस्पिरेशनल आपकी पर्सनैलिटी इस वक्त लगी है, और जो आपसे बात करके आपके ख्यालात सुनकर और भी ज़्यादा लाइक आई एम फीलिंग प्राउड ऑफ यू। और हमें और हमारी सिंध को, हमारे मुल्क को ऐसी और औरतों की ऐसे सोच रखने वाले जो शहरियों की ज़रूरत है। तो आप क्या मैसेज देना चाहेंगे फाइनल देखने? मैसेज मैं ये देना चाहूँगी कि प्लीज़ 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 अपनी बेटियों को पढ़ाएं। और यूजुअली ऐसा होता है कि आई कैन अंडरस्टैंड ये सारा जो एक हम औरतों का ये सारी इमोशंस होती है ना, वो इसमें और ज़्यादा आ जाती हैं कि जब इंसान वाकई में पंहिंजो कम करे तो आई मीन टू से अपनी बेटियों को पढ़ाएं। क्योंकि आपकी बेटियों की ज़िंदगी में कभी ना कभी कोई ऐसा स्टेज आ जाता है जहाँ पर वो सारे लोग जो उन बच्चियों के लिए कॉन्स्पायरेसीज करते हैं कि इनको स्कूल ना भेजें, इनको कॉलेजेस ना भेजें, इनको यूनिवर्सिटी ना भेजें, तो जब उनकी ज़िंदगी में कोई ऐसा मुश्किल वक्त आता है तो वो डिग्रीज़ उनके काम आती हैं, बजाय उनको लोगों के घरों पे झाड़ू पोछा करने वाली नौबत तक लेकर आएँ। उससे बेहतर है किसी ऐसी जगह ले जाएं उन बेटियों को कि वो आपका नाम रोशन करे। बहुत अच्छी बात, बहुत अच्छी बात। और ॾाढी बिल्कुलु सही चऊं, इन खां बहितर आहे छो त वक़्तु जी का ख़बर न आहे, लाइफ अनप्रेडिक्टेबल आहे, का ख़बर न पवंदी आहे केॾी वक़्तु केॾी महिल कहिड़ो ॾुखियो वक़्तु अची वञे। त तालीम हूंदी आहे त पोइ बि इंसानु कुझु न कुझु करे सघंदो आहे, पंहिंजे पाण खे मञराए सघंदो आहे, फाइनेंशियली स्टेबल थी सघंदो आहे। ईअं अगरि उनजा ॿार आहिनि त उहो पंहिंजे ॿारनि जी लुक आफ्टर करे सघे थी उहा न्याणी, ऐं फ़ैसिला करे सघे थी शऊरी इस्लाह ते। उहो पंहिंजा जेको आहे सो ज़िंदगीअ जा फ़ैसिला, वॾा वॾा फ़ैसिला बि पाण करे सघे थी अगरि तालीम उन वटि आहे। सो ॾाढो बहितरीनु मैसेज हुयो। ऐं जेको आहे सो इहा जेका ख़ासि फीलिंग्स आहिनि हर न्याणीअ जूं फीलिंग आहिनि, इहो हक़ु आहे हुनजो, ऐं ज़रूरु तव्हां हुननि न्याणियुनि खे पंहिंजा हक़ ॾियो। नाज़रीन, प्रोग्राम जेको आहे हाणे पूरो थियण वारो आहे। वेंदे वेंदे बादल राई जे कलाम सां गॾु तव्हांखे मोकिलाईंदा आहियूं, ऐं उन सां अॻु में मां स्पॉन्सर्स खे जेको आहे सो ज़रूरु मैंशन करणु चाहींदसि, छो त इहे जेके उहे माण्हू आहिनि, उहे ताउन आहिनि जिन खां बिना इहो पॉसिबल न थी सघे हा त असां इहो कॉन्टेंट तव्हां ताईं पहुचायूं। जेके बि अॼु ॻाल्हि ॿोल थी ॾाढी बहितरीनु ॻाल्हि ॿोल हुई। ऐं इहे स्पॉन्सर्स जेके हुया असांजे प्रोग्राम जा, से GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आहिनि। उहे आसान महीननि जी किस्तुनि में प्लॉट ऑफर कनि था। 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में था ऑफर कनि। सो अगरि कंहिंखे प्लॉट वठिणो आहे, घर ठाहिणो आहे, सेटल थियणो आहे त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे कॉन्टेक्ट कंदा, ऐं उन जा कॉन्टेक्ट डिटेल्स स्क्रीन ते तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदा हूंदा। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे इंडस हुनर वारनि जी ख़ूबसूरत ड्रेस जेका मूंखे पातल आहे, हथ जी एम्ब्रॉयडरी, हैंड एम्ब्रॉयडरी थियल आहे, ऐं पंहिंजो सिंधी बर्थ भरियल आहे, ज़बरदस्त कलर कॉम्बिनेशन बि आहे, ऐं डिज़ाइनिंग ऐं मॉडर्निज़म खे पंहिंजे कल्चर सां मर्ज करे इन्हनि हिकिड़ो ख़ूबसूरत ब्रांड ठातो आहे। बहितरीनु हिन जा डिज़ाइन्स आहिनि। उन सां गॾु असांजे प्रोग्राम खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे से आहिनि रॉक्सी द टच ऑफ ब्यूटी। बहितरीनु हिन जा प्रोडक्ट्स आहिनि, ऐं रॉक्सी द टच ऑफ ब्यूटी वारनि जा प्रोडक्ट्स असांजे महिमाननि खे बि गिफ्ट वेंदा, जेके मां ॾियणु चाहींदसि। ऐं मां चाहींदसि त इंसानु जेको आहे ज़ाहिरा पंहिंजी ख़ूबसूरतीअ जो ख़्यालु रखे थो, ऐं हीअ जेके गिफ्ट हैम्पर्स आहिनि से असांजे महिमाननि खे वेंदा। हिननि जो ख़ूबसूरत जेको आहे फेशियल किट्स आहिनि, हिननि में हिननि जा फेस वॉशिस आहिनि। सो इरफ़ान खे ॾींदासीं। इरफ़ान, तव्हां पाण बि इन खे यूज़ करे सघो था, छो त अॼुकल्ह जा जेके एक्टर्स आहिनि उहे पंहिंजे ब्यूटी कॉशन्स आहिनि, पर हे भाभी जे लाइ आहे। हे तव्हां भाभी खे ॾींदा, बाक़ी तव्हां पाण ते जेको ख़र्चो करिणो आहे न उहो तव्हां पाण कजो। असांजो इहो ख़ासि गिफ्ट जेको आहे सो इहो वेंदो ज़ारा जी तरफ़ां। ज़ारा, थैंक यू सो मच। ज़ारा खे ॾींदो रॉक्सी जी तरफ़ां गिफ्ट, ऐं बहितरीनु गिफ्ट हैम्पर्स हुया जेके स्पॉन्सर हुया रॉक्सी द टच ऑफ ब्यूटी जा। तो उमेदु आहे नाज़रीन त अॼु जो प्रोग्राम तव्हांखे वणियो हूंदो, पसंदि आयो हूंदो, कॉन्टेंट असांजो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। ऐं जिन बि असांखे कॉल कई उन जेको दफ़ो ॿीहर महिरबानी। ऐं जेके न करे सघिया, जंहिंजी कॉल न लॻी सघी, उहे सुभाणे वरी ट्राए कजो। सुभाणे वरी सुठनि महिमाननि सां बहितरीनु कचहरी कंदासीं। तेसि ताईं रखो पंहिंजो ख़्यालु, मूंखे रखो दुआउनि में यादि। अला भाई। दिल पर हिकिड़ो घणा तान कजन, दिल जो दिल पर हिकिड़ो घणा तान कजन,
दिल बिरजे कंहिं हिक खे तोड़े समय प्यासिकन उहे चिलविला चइजन जेके दर दर लाइन दोस्ती मिठा जे तू छड़े वींदे मिठा जे तू छड़े वींदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो मिठा जे तू छड़े वींदे मिठा जे तू छड़े वींदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो मिलण मूं सां जे न ईंदे मिलण मूं सां जे न ईंदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो मिठा जे तूं छॾे वींदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो दुखायल मुंहिंजी दिलड़ी थी सहारे ले सॾे तोखे दुखायल मुंहिंजी दिलड़ी थी सहारे ले सॾे तोखे न जे दिल जी दवा थींदे न जे दिल जी दवा थींदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो मिठा जे तूं छॾे वींदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो ईंदो वींदो जे तूं रहंदे त रूह खे राहतूं मिलंदियूं ईंदो वींदो जे तूं रहंदे त रूह खे राहतूं मिलंदियूं जे पंहिंजो पाण रोकींदे जे पंहिंजो पाण रोकींदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो सुबुह ऐं शाम जो वेही प्रेमूं सां मिलण जे लाइ सुबुह ऐं शाम जो वेही प्रेमूं सां मिलण जे लाइ रूगो वेठो जे सोचींदे रूगो वेठो जे सोचींदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो
जॾहिं एॾी महर सां तूं जॾहिं एॾी महर सां का कचहरी कुर्ब वारी कर कॾहिं एॾी महर सां का कचहरी कुर्ब वारी कर रोगो सदमा पयो ॾींदे रोगो सदमा पयो ॾींदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो मिलण मूं सां न जे ईंदे मिलण मूं सां न जे ईंदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो मिठा जे तूं छॾे वींदे जीअण ॾाढो ॾुखियो थींदो जीअण ॾाढो ॾुखियो थींदो मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।